Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी वार्म वेलकम सुजाग सिंध खे सलाम सिंध। नाज़रीन कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उमेदु आहे त ठीकु हूंदा ऐं पंहिंजनि घर भातियुनि सां मिली करे असांजो प्रोग्राम सलाम सिंध ॾिसंदव ऐं मूंखे बि पंहिंजनि घर भातियुनि वांगुरु ई सम्झंदा। हीउ जेको ख़ूबसूरत ॾींहुं आहे, अॼु जो ॾींहुं मां ख़ूबसूरत इन करे चवंदी आहियां, हर रोज़ु चवंदी आहियां, छो त लिटरली वाक़ईअ में अगरि ॾिठो वञे त ज़िंदगी हसीन आहे, ख़ूबसूरत आहे। ऐं जीअं तव्हां सम्झंदा ख़ूबसूरतीअ खे ऐं सुठियुनि शयुनि खे फोकस कंदा त उन शइ जो रिफ्लेक्शन तव्हांजी पंहिंजी ज़ात ते बि पवंदो। तव्हां बि खे बि लॻंदो त असां बि ख़ूबसूरत आहियूं, असांजी ज़िंदगी बि हसीन आहे ऐं ज़िंदगीअ में जेके बि लाहा चाढ़ा आहिनि उन्हनि खे बहादुरीअ सां, हिकिड़े इंस्पिरेशन सां, हिकिड़ी हिमत सां फेस कंदा। नाज़रीन जीअं ज़ाहिरा ॾिठो वेंदो आहे त इंसानु ख़ाली हथ अचे थो दुनिया में ऐं वरी ख़ाली हथ वञिणो थो पवे, त पोइ छो असां इन्हनि शयुनि में फासी था पऊं त फलाणे माण्हूअ खे असांखां वधीक दौलत आहे, फलाणो माण्हू आहे उनखे असांखां सुठी पोस्ट ते नौकिरी आहे, या वरी ईअं ॾिसंदा आहियूं त हुन इंसान खे असांखां वधीक ब्लेसिंग्स आहिनि, उहो मूंखां वधीक ख़ुशि छो आहे। इहे जेके नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि सां असां ॿियो कुझु न पर पंहिंजो अंदरि ई साड़ींदा आहियूं ऐं कोशिशि कजे त इन्हनि सोचनि खे माण्हू अवॉइड करे। सभु नेगेटिव सोचूं आहिनि ऐं नाशुक्रीअ जी अलामत तव्हांजे अंदरि पैदा थींदी आहे इन सोच सां गॾु। ऐं नाशुक्री त अलाह साईंअ खे बि पसंदि न आहे। त ज़ाहिर आहे इंसानु जॾहिं बि अचे थो दुनिया में ऐं ख़ाली हथ थो अचे, असां वटि का दौलत कोन हूंदी आहे जॾहिं इंसानु दुनिया में ईंदो आहे ऐं वरी वञण महिल बि क़बर में माण्हू अकेलो ई थो वञे। त हीअ जेके सभु दौलत आहे, नौकिरी आहिनि, हीअ जेके डिज़ायर्स आहिनि, ख़्वाहिशूं आहिनि, ठीकु आहे, तव्हां रखो इहे सभु ख़्वाहिशूं बि, पंहिंजे पाण खे ग्रो कयो। मां हर दफ़े इहा ॻाल्हि कंदी आहियां त सेल्फ डेवलपमेंट खे फोकस कयो। भली तव्हां पंहिंजे लाइफ स्टाइल खे बि सुठो कयो, आसाइशुनि में रहो, पर इन्हनि जे लाइ ज़िंदगी इन्हनि ते जेको आहे सॼी तव्हां इन्हनि जे पुठियां ज़िंदगी न गुज़ारियो। तव्हांजे ज़िंदगीअ जो असल मक़सदु हुजणु घुरिजे सुकून, ख़ुशियूं विरहायो ऐं पंहिंजनि पाड़े वारनि सां गॾु, आसे पासे वारनि सां गॾु, पंहिंजनि दोस्तनि सां गॾु, उन्हनि सां गॾु जॾहिं तव्हां इहे ख़ुशियूं सेलिब्रेट कंदा, शेयर कंदा, ॾुख सुख हिक ॿिए सां शेयरिंग कंदा, त उन में तव्हांजी ज़िंदगीअ खे असल माना तॾहिं मिलंदी आहे। ॾाढी आहे हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि हुई जेका मां किथे पढ़ी हुई, त मां सोचियो मां ज़रूरु अॼु तव्हां सां शेयर कयां। ॿियो वरी त जीअं त इंसानु आहे ज़ाहिरा ख़ताउनि जो पुतलो आहे, ख़ताऊं थी वेंदियूं आहिनि, ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि ग़लतियुनि खे असांखे कहिड़े तरीक़े सां ओवरकम करिणो आहे, पंहिंजे पास्ट, पंहिंजे माज़ीअ में कयल ग़लतियुनि खां सिखणो आहे ऐं वरी फ्यूचर में अञा कोशिशि कजे त बहितरीअ ते इंसानु वञे, बजाए हिनजे त इंसानु अञा बैकवर्ड हलियो वञे। त इन नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते गौर करणु तमामु ज़रूरी आहे। तव्हां बि गौर कयो, असां बि गौर कंदासीं ऐं वरी असांजे प्रोग्राम में जॾहिं तव्हां शामिलु थींदा आहियो लाइव कॉल करे, त यकीन सां मां चवंदसि त मूंखे ॾाढी इहा ख़ुशी थींदी आहे इन ॻाल्हि जी, त जॾहिं मां पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजनि ॾिसंदड़नि सां, पंहिंजनि घर भातियुनि सां गॾु ॻाल्हाईंदी आहियां, उन्हनि सां डायलॉग कंदी आहियां, त ॾाढो मतिलबु सुठो पंहिंजाइप वारो अहसासु थींदो आहे। ॿियो वरी असांजे प्रोग्राम में बादल राइज़ साहिब जी म्यूज़िक हूंदी आहे बहितरीनु। बादल राइज़ साहिब जा जेके ॿोल आहिनि, कंपोज़िशन आहे। अस्सलाम वालेकुम बादल साहिब, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु ठाकु, बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जी कंपोज़िशन हूंदी आहे हिननि जी। ऐं मां जेको आहे सम्झंदी आहियां त जॾहिं इंसान खे मौसीक़ी पसंदि आहे त इन जो मतिलबु त इंसानु आर्ट लवर आहे। आर्ट लवर हुजणु ज़रूरी आहे, पोइ आर्ट कहिड़ी बि फॉर्म में हुजे, छो त दुनिया ॾिसो त केॾी वॾी क्रिएशन आहे ऐं इहा क्रिएशन बि हिकिड़ी आर्ट फॉर्म आहे जेका अलाह साईं ठाही आहे। उन हिकिड़ी जीअं न हिकिड़ो हूंदो आहे, पेंटर हूंदो आहे, मुसविर हूंदो आहे, उहो हिकिड़े कैनवस ते ईअं रंगनि सां जेको आहे पेंटिंग ठाहींदो आहे ऐं वरी उहो हिकिड़ो शाहकार थी करे साम्हूं ईंदो आहे। दुनिया बि अहिड़े ई क़िस्म जी हिकिड़ो शाहकार आहे जेको अलाह साईं हीअं क्रिएट कयो आहे। अॻु में हुन सोचियो, पोइ हुन शइ खे हुन क्रिएट कई, एॾा ख़ूबसूरत रंग हुन में भरियईं ऐं हाणे ॾिसो त एॾी हसीन दुनिया, हुन में हर जानदार सां वठी हर शइ जे, हर क़िस्म जो जानदार जेको आहे उहो वॾो हिकिड़ो शाहकार आहे। ऐं इन ई शाहकार सां गॾु जेके असां जूं फीलिंग्स हूंदियूं आहिनि, उहे शयूं जेके नज़र न ईंदियूं आहिनि, जीअं अहसास आहे, ख़ुशियूं आहिनि, ॾुख आहिनि, प्यार आहे, त हीअ सभु उहे ॻाल्हियूं आहिनि जेके
इहे बि उन शाहकार जो हिसो आहिनि, नज़र त कोन थियूं अचनि पर मौजूदु आहिनि, महसूसु थियनि थियूं ऐं इंसान खे अञा बहितरीनु पंहिंजो जेको अलॻि अलॻि क़िस्म जा एक्सपीरियंसिस इन में उहो फेस कंदो आहे। नाज़रीन, हींअर असां जेको आहे प्रोग्राम जो बाक़ाइदा शुरूआति थी चुकी आहे ऐं ज़ाहिर आहे वरी असांजे प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में जेको तावन हूंदो आहे उहे तावन करण वारनि खे असां बिल्कुलु न आहियूं विसारींदा। त सभ खां पहिरियां मां ज़रूरु चवणु चाहींदसि त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स असांजे प्रोग्राम खे तावन कयो आहे। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में ऑफर कनि था ऐं ॾाढी आसान महीननि जी किस्तुनि ते प्लॉट ऑफर कनि था। इन्हनि जा कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा तव्हांखे, तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था, कॉल करे सघो था। बहितरीनु ऐं भरोसे वारा बिल्डर्स आहिनि GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। उन सां गॾु असांजे प्रोग्राम में जंहिं तावन कयो आहे से आहिनि ड्रेसिस जेके मूंखे पातल हूंदियूं आहिनि। अॼु बि जेको मूंखे जोड़ो पातल आहे बहितरीनु वॉर्ड्रॉप आहे। इहो वॉर्ड्रॉप आहे फैशनिस्ट वारनि जो। फैशनिस्ट वारा सिंपल एलिगेंट ड्रेसिस जेके आहिनि न उहे उन्हनि खे डिज़ाइन कंदा आहिनि। उन्हनि जो कपिड़ो ॾाढो सुठो हूंदो आहे, फ्रेंडली हूंदो आहे। तव्हांजो कदु, तव्हांजी बॉडी शेप कहिड़ी बि हुजे, पर जॾहिं तव्हां सुठो कपिड़ो था पायो उन सुठे कपिड़े जो तव्हांजी पर्सनैलिटीअ ते ॾाढो वॾो असरु थींदो आहे। त फैशनिस्ट ज़बरदस्त हिकिड़ो ब्रांड आहे, उन्हनि जो जेको आहे नालो ईंदो हूंदो, स्क्रीन ते डिटेल्स ईंदा हूंदा, ज़रूरु तव्हां इन्हनि जा आउटलेट्स आहिनि उहे विज़िट करे सघो था। नाज़रीन, ख़ूबसूरत प्रोग्राम जो ख़ूबसूरत आगाज़ थी चुको आहे। इन आगाज़ में हींअर वक़्तु थियो आहे नंढड़े साहीअ जो। साही वठंदासीं, साही खां पोइ महिमान ईंदा, महिमाननि सां गुफ़्तगू थींदी ऐं वरी उन्हनि महिमाननि सां गॾु असां ख़ूबसूरत मौसीक़ी ॿुधंदासीं। सो असां सां गॾु रहो, किथे न वञिजो, ॾिसंदा रहो असांजो प्रोग्राम सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु प्रोग्राम जी शुरूआति थी चुकी आहे। सलाम सिंध में तव्हां सभिनी खे भलीकार हिकु दफ़ो ॿीहर जिन हींअर असांखे जॉइन कयो आहे, मां उन्हनि खे ॿुधाईंदी हलां त ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं आहे ऐं हर ॾींहुं ख़ूबसूरत हूंदो आहे, पर जॾहिं तव्हां वाक़ई में सोचींदा आहियो त ॾींहुं ख़ूबसूरत आहे त तव्हांजे पाण में बि उहा ख़ूबसूरती ऐं हुस्न तव्हां फील कंदा आहियो, त हिकिड़ी सुठी एनर्जी तव्हां में अची वेंदी आहे ऐं ॾींहं जी शुरूआति सुठी एनर्जीअ सां करणु तमामु ज़रूरी आहे। अॼु जे असांजे प्रोग्राम जा जेके महिमान आहिनि उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। मां तव्हांखे मुतारफ़ कराईंदी हलां। बहितरीनु असां सां गॾु महिमान आहिनि जिन जेके असांजे अंगण ते आया आहिनि ऐं डॉक्टर साहब आहिनि कंप्यूटर साइंस जा ऐं उन सां गॾु डायरेक्टर आहिनि IOBM इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस मैनेजमेंट में ऐं डॉक्टर तारिक रहीम सूमरो साहब असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। सच अ नाइस मीटिंग यू ऐं ॾाढी असांजो छो त मीडिया में आहियूं ऐं तव्हांजी जेके पाण कारकर्दगियूं आहिनि उन सां मुलाक़ात पंहिंजी त आहे, पर उन्हनि उहे असांजा ॾिसंदड़ जिन हींअर असांखे जॉइन कयो आहे जिन खे, त मूंखे पूरो यकीन आहे त अॼु तव्हांजी जेका लाइफ जर्नी आहे ऐं तव्हांजी जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे ज़रूरु इंस्पायर कंदियूं ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। नाज़रीन, डॉक्टर सूमरो साहब सां गॾु असांखे जिन जॉइन कयो आहे सा मां सम्झंदी आहियां हर असां प्रोग्राम में तक़रीबन अक्सर ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं विमेन एम्पावरमेंट ते। असां औरतुनि खे साराहींदा आहियूं, उन्हनि खे अप्रिशिएट कंदा आहियूं जॾहिं उहे पंहिंजी का ॼाण, पंहिंजी सुञाण, पंहिंजी पहचान जेका आहे पंहिंजी उहा ठाहिण में कामयाबु थींदियूं आहिनि सोसाइटीअ में। त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे और औरतुनि खे ॾिसी उत्साह मिलंदो आहे ऐं उन्हनि खे ॾिसी जीअं त ॾिसंदड़ बि ॿिया बि काफ़ी वेठल नियाणियूं असांखे जेके आहिनि उहे इंस्पायर थींदियूं आहिनि, जेका मां सम्झंदी आहियां तमामु वॾी ॻाल्हि आहे। इंसानु जॾहिं दुनिया में अचे थो न त इहो ॾाढो ज़रूरी आहे त उहो अहिड़ो कमु ज़रूरु करे जो पाण सां गॾु 1, 2, 10, 12 ॿियनि माण्हुनि खे बि इंस्पायर करे। इहा ॾाढी ज़रूरी हूंदी आहे ॻाल्हि। सो जंहिं असांखे जॉइन कयो आहे सा फस्ट योगा थेरेपिस्ट आहे पाकिस्तान जी ऐं उहा अॼु असां सां गॾु मौजूदु आहे आयशा ख़ान। असां वेलकम क्यों था आयशा के। अस्सलाम वालेकुम आयशा। वेलकम करते हैं आपको और जो है बहुत खुशी हुई आपसे मिलकर। फर्स्ट योगा थेरेपिस्ट इन पाकिस्तान एंड दिस इज़ अ वाव फॉर मी। बहुत खुशी होती है ऐसी औरतों को देखकर जो इतनी इंस्पायरिंग है और उनकी जो पूरी लाइफ जर्नी है उन पे आपसे ज़ाहिर है मज़ीद बात करेंगे। बिल्कुल। गुफ्तगू जो आगाज़ कयूं था डॉक्टर साहब सां गॾु। डॉक्टर साहब, तव्हां जा थोराइता आहियूं पर तव्हांजी जेका मां सम्झंदी आहियां त लाइफ जर्नी आहे न उहा ॾाढी इंस्पायरिंग आहे। तव्हां कंप्यूटर साइंस जे हवाले सां त ऑलरेडी कमु कयो था पिया या पंहिंजो पाण कॉन्ट्रीब्यूट कयो था सोसाइटी में,
त अॼुकल्ह जो दौर बि इहो ई आहे, सोशल मीडिया जो दौर आहे, AI जो दौर लॻो पियो आहे, कंप्यूटर्स ऐं IT जो दौर आहे। सो कीअं छा था ॾिसो पिया त पाकिस्तान में असांजे यंगस्टर्स में इन IT में अचण वारा माण्हू, कंप्यूटर जी फील्ड में अचण वारा जेके नौजवान आहिनि, उन्हनि जो फ्यूचर छा आहे, कीअं था तव्हां ॾिसो? इसमें असांजो जेको नौजवान आहे न उहो आहे शॉर्टकट जे चकर में, ऐं तालीम बि हासिल जेको करे पियो उहो बि ग्रेड्स जे लाइ। सही। ऐं इन माहौल में जेको आहे सो कुझु ईअं न आहे त सभु ईअं न, मतिलबु मेजॉरिटी थी आहे, बाक़ी मिनॉरिटी जेकी आहे 20 to 30% उहे महिनत कनि पिया, उहे पंहिंजियूं टेक्नोलॉजी सिखनि पिया। असांजो जेको मेजॉरिटी नौजवान आहे या यूज़र आहे उहो यूज़ पियो करे टेक्नोलॉजी खे, उहो ठाहे कोन पियो टेक्नोलॉजी खे, क्रिएट न पियो करे, जनरेट न पियो करे। सही। असांखे उहे नौजवान खपनि जेके नई टेक्नोलॉजी खे जनरेट कनि, क्रिएट कनि। असां वटि यूज़र त ॾाढा आहिनि, असां वटि क्रिएटर घटि आहिनि, त हाणे असांखे थोरो इहो नौजवान खे फोकस करिणो पवंदो त इहा यूज़ करणु। त हाणे नंढो ॿारु हिकिड़ो 1 year जो आहे जंहिंखे ॻाल्हाइण बि कोन थो अचे, उहो मोबाइल खे तव्हां ॾिसो त यूज़ थो करे सही तरीक़े। यूज़िंग इज़ नॉट अ स्किल, स्किल जेकी आहे उहा आहे, उहा क्रिएटिंग आहे। तव्हां अहिड़ा मौक़ा पैदा कयो जो हिन वक़्तु जेको बि फ्यूचर असांजो आहे असां उन तरफ़ वञूं। हाणे हीउ ज़मानो आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, तव्हां चयो ही डीप फेक जो आहे इशू। डीप फेक छा थो हले पियो हिन वक़्तु? अगरि तव्हां मीडिया में आहियो, मुंहिंजी अगरि 2 वीडियो मीडिया में आहिनि त मुंहिंजी वीडियो ठही वेंदी ऐं मां मुंहिंजे आवाज़ में मां को ॿियो मैसेज पियो कंदुसि जेको तव्हां माना मूंखां कराईंदो। हाणे कुझु ॾींहं अॻु में हाणे बाइडन जो हिकिड़ो मैसेज आयो आहे त उहा अली कमला वजह जी दुआ पियो पढ़े, इहो सॼो फेक आहे, डीप फेक चइबो आहे हिनखे। त उहे माण्हू जेका सेलिब्रिटीज़ आहिनि या न बि आहिनि पर उन्हनि जा वीडियोज़ ऐं पिक्चर्स इमेजिस ऑनलाइन मौजूदु आहिनि, उन्हनि खे ऑटोमेटिक हाणे असां वटि छा आहे जो असां पंहिंजा जेका रिसोर्सिस आहिनि या जेको थिंकिंग आहे उहा उन्हनि माने ग़लति कमनि में यूज़ पिया कयूं। यानी उनखे हिकिड़ी बाइडन जो फोटो खणी उनखे क़ुरानी आयत हाणे ॾिठो वञे त केॾी महिनत जो कमु आहे, AI महिनत के सजाए कम में को माण्हू करे। एग्ज़ैक्टली मुंहिंजो पॉइंट इहा ई आहे त असां जेके ग़लति कमनि में उहो महिनत करे उहो पंहिंजो एनर्जी ज़ाया पिया कयूं। ऐं हिन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो अगरि बाइडन जेको आहे सो हिकिड़ी दुआ पढ़ी या हिकिड़ी क़ुरानी आयत पढ़ी, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? छा उहो मुस्लमान थी वियो आहे? छा तव्हां ज़बरदस्ती हुनखे मुस्लमान करणु चाहियो त तव्हां पाण मुस्लमान थियो नी? इस्लाम असांखे इहो कोन थो चवे त तव्हां इहे ग़लति कमु कयो, माना तव्हां ग़लति कमु करे पाण प्रूफ था कयो त तव्हां मुस्लमान सही माना में न आहियो। असांजो जेको सॼो फोकस आहे नी उहो सॼो ग़लति रवियनि ते या रविश ते हले पियो। पर जीअं चइबो आहे त ज़ाहिर आहे हर शइ जा एडवांटेजिस ऐं डिसएडवांटेजिस बि हूंदा आहिनि, ऐं अनफॉर्चुनेटली असांजे मुल्क में सोशल मीडिया, AI, कंप्यूटर साइंस जो फ़ाइदो एॾो न वरितो वियो आहे, पर उनजा नुक़सान घणा थिया आहिनि। पर इन ते अॻिते बि तव्हां सां ॻाल्हाइबो। ऐं हींअर आयशा हलूं था। आयशा, आप प्लीज़ हमें बताएं कि जो है फर्स्ट ऑफ ऑल आपको हम वेलकम करते हैं, थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। और योगा थेरेपिस्ट फॉर द फर्स्ट टाइम, पाकिस्तान की फर्स्ट योगा थेरेपिस्ट, आपको कैसा ख्याल आया? क्या बचपन से ही स्पोर्टी गर्ल थी आप कि भाई मुझे ये करना है? बिल्कुल भी नहीं, मेरी एजुकेशन भी बिल्कुल डिफरेंट है। मैंने जो है वो BS मैथ्स कम्युनिकेशन में किया हुआ है। उसके बाद MBA मैंने बिजनेस मैनेजमेंट में किया। मैं शुरू से ही बहुत ज़्यादा हेल्दी थी, तो अक्सर ये होता था कि कभी जिम ज्वाइन कर लिए, डिफरेंट जिम ज्वाइन करते थे, तो वहाँ जाने के बाद क्या देखा जाता था कि एक ही ग्रुप है और सबको एक ही एक्सरसाइज करवाई जा रही है। सही। इवन उसको उस चीज़ की ज़रूरत है या नहीं, बट ट्रेनर्स सबको एक ही वर्कआउट करवाते थे। तो मैं बहुत ज़्यादा इंस्पायर थी योगी वजाहत से, और उनके बहुत सारा उस टाइम में बहुत इतना ज़्यादा नहीं था उनका, बट ये कि जो आते थे योगा के टीचर वो उस टाइम योगी वजाहत ही थे। तो मैंने उनकी बहुत सारे प्रोग्राम्स देखती थी, उनकी वीडियोस देखती थी, तो मैंने ये चीज़ जज की कि हर बंदे का बॉडी लैंग्वेज डिफरेंट है, हर बंदे का बॉडी सिस्टम डिफरेंट है। अगर किसी को टमी कम करना है आप उसको भी थाइस का वर्कआउट करवाएं। बिल्कुल एग्जैक्टली। और कुछ दिनों बाद पता चलता था कि जो हमारे साथ वर्कआउट कर रहे हैं उनको नी पेन हो गया या किसी को जॉइंट्स पेन स्टार्ट हो गया, क्योंकि उनको उस चीज़ की ज़रूरत नहीं है, बट वो चीज़ कर रहे थे। तो वहाँ से मुझे इस चीज़ का शौक़ पैदा हुआ कि इससे हमें सीखना चाहिए कि हर बंदे को डिफरेंट वर्कआउट करवाया जाए। तो फिर मैंने जो है वो योगा की तरफ सोच किया कि इसमें क्या चीज़ है, फिर उसको सीखा। और फिर मेरी कोशिश यही रही कि देखें योगा तो सब करवा रहे हैं, बहुत सारे टीचर्स हैं और मे बी कि वो मुझसे ज़्यादा अच्छा करवाते हों, बहुत एक्सपर्ट्स हैं,
बट योगा थेरेपी डिफरेंट फील्ड मैंने इसलिए चूज़ की कि मैं सिर्फ पेशेंट्स के साथ काम करना चाहती थी। जो लोग आते थे वो कहते थे जॉइंट्स पेन है या मैथराइटिस का इशूज़ है, फीमेल का यहाँ पे 50 to 60% PCOS का प्रॉब्लम है। तो मैंने इस पे रिसर्च स्टार्ट की और इस पे वर्किंग की कि जो हमारे हेल्थ इश्यूज़ हैं हम उसको रिजॉल्व करेंगे तो फिर हम अपना वेट भी लॉस कर सकते हैं। बिल्कुल ज़बरदस्त, ऐसे ही बात है। और सेहत बहुत ज़्यादा ज़रूरी है, बहुत ज़्यादा जान है तो जहान है। बिल्कुल। तो आप कुछ भी करें लाइफ में, लेकिन अगर आप सेहतमंद नहीं हैं, आप हेल्दी नहीं हैं, तो ये वाकई में काफ़ी चीज़ें जो हैं वो रह जाती हैं। और जब बीइंग अ लेडी, आप मुझे ये बताएं कि कोई मुश्किल पेश नहीं है? घर वालों ने कुछ कहा नहीं कि योगा ट्रेनर करके क्या करोगी, कुछ और कर लो, कुछ लिटरली गुजारा कैसे होगा, पेट कैसे पलेगा? स्टार्टिंग में तो ये था कि शायद बहुत सारे लोगों को समझ में ही नहीं आया कि ये फील्ड है क्या। इवन कि अब भी इतनी ज़्यादा अवेयरनेस नहीं है पाकिस्तान में, बिल्कुल भी नहीं है। आपके जब आपने शुरू किया तब तो बिल्कुल भी नहीं था। हाँ बिल्कुल ऐसा ही था, बट ये है कि कोशिश तो हमें करनी चाहिए ना, कि बीच में से भागेंगे तो फिर तो कोई भी चीज़ हम उसके एंड पे नहीं पहुंच सकते। इवन कि अभी भी लोगों में इतनी ज़्यादा अवेयरनेस नहीं है। लोग कहते हैं कि पेन हो रहा है तो फट पेन किलर ले लें। आपको ये नहीं पता कि पेन किलर आपकी इम्यूनिटी को कितना ज़्यादा डिस्टर्ब करती है। आप जो मेडिसिन इनटेक कर रहे होते हैं उसके 10 साइड इफ़ेक्ट्स होते हैं। अगर एक चीज़ आपकी सही हो रही है तो कहीं ना कहीं उसका साइड इफ़ेक्ट है। बट योगा थेरेपी ऐसी चीज़ है कि इसका कोई साइड इफ़ेक्ट नहीं है। आप कर रहे हैं तो बेस्ट है। अगर छोड़ देते हैं तो ये नहीं कि छोड़ने के बाद आपको फौरन दोबारा से वो पेन स्टार्ट हो गए। अच्छा, काफ़ी लोग ऐसा कहते हैं कि हमने जब एक्सरसाइज कर ली है, हमने योगा कर लिया है और करके जब छोड़ लिया है तो हम और मोटे हो गए। तो वो कहते हैं कि आप जाओ ही ना जिम जाओ ना कुछ और करो, बस हल्का फुल्का वॉक करो। ये कॉन्सेप्ट योगा के बारे में बिल्कुल भी नहीं है, क्योंकि ये कॉन्सेप्ट है जो लोग जिम करते हैं जो होता ये है कि जब आप लोग जिम कर रहे होते हैं तो आप लोग फौरन डाइट भी स्टार्ट कर देते हैं कि बस हम सुबह उठेंगे तो पतले हो जाएंगे। ये तो कॉन्सेप्ट हो जाता है। बिल्कुल ऐसा होता है। आप जिम जाके छोड़ें तो आपका बिल्कुल ऐसा होता है, बल्कि आपका वेट डबल वापस आ जाता है। उसकी वजह ये होती है कि एक आप पहले हार्ड एंड फास्ट वर्कआउट करते हैं। अच्छा, जो योगा की एक्सरसाइज इसलिए बहुत ज़्यादा डिफरेंट है कि आप इसमें कोई इक्विपमेंट यूज़ नहीं कर रहे। जो कुछ किए वो आपकी बॉडी ने खुद किया है। जब आप मशीन्स में वेट लगाकर आप लिफ्टिंग कर रहे हैं तो आपकी बॉडी श्रिंक हो जाती है, ठीक है। जब आप वो वेट लिफ्टिंग छोड़ते हैं तो आपकी बॉडी सैगी होके सब वो आपकी जो स्किन होती है वो लटकना शुरू हो जाती है। योगा करके अगर छोड़ दिया तो कुछ नहीं होगा, कुछ भी नहीं होता, कोई इसका साइड इफेक्ट नहीं है। और इवन के ये इसमें फैट लॉस और वेट लॉस स्लो होता है बट लॉन्ग टर्म होता है। अगर आपने योगा के थ्रू वेट लॉस किया है तो वो आपका 6 to 1 year में बैक होगा, कभी भी विद इन अ मंथ वापस नहीं आता। सही, ज़बरदस्त। ये तो बहुत अच्छी बात है। नाज़रीन, जेके ये ॻाल्हियूं आहिनि एॾियूं ज़रूरी आहिनि त इंसान जी जेका सॼी ज़िंदगी आहे उनजी जेका बि जाखोड़ आहे, तव्हांखे लाइफ में कहिड़े बि फील्ड में कुझु बि करिणो आहे, तव्हांजा गोल्स बेशक के ॿिया हुजनि, पर तव्हांजी पंहिंजी ज़ात, जीअं न डॉक्टर साहब चइबो आहे त अगरि इंसान गाॾी रखे थो त उनखे उनजी ख़बर हुजणु घुरिजे। टायर पंक्चर थींदो आहे, उनमें पाणी पवंदो आहे, उनमें ऑयल पवंदो आहे, छो त तव्हां वटि गाॾी आहे त तव्हांजी ज़िम्मेदारी आहे त उन जूं जेके त जॾहिं इंसान बॉडी रखे थो ऐं उनखे बॉडीअ जी ख़बर कोन्हे त सोचो केॾी वॾी गैप आयो हिकिड़ो। माइंड रखे थो त इंसान खे मेंटल हेल्थ जी आइडिया न आहे। जिस्म रखे थो त इंसान खे पंहिंजी बॉडीअ खे फिट रखण जी उनजी नॉलेज ई न आहे, ख़बर ई न आहे त उनखे कहिड़ियुनि शयुनि खे अवॉइड करणु घुरिजे, कहिड़ियुनि शयुनि खे। त तव्हां जॾहिं तव्हां शुरूआत में ज़ाहिर आहे जॾहिं तव्हांजी हिकिड़ी लाइफ आहे तमामु वॾी हिकिड़ो स्ट्रगल आहे, ऐं मां ज़रूरु चाहींदसि त तव्हां थोरो माण्हुनि खे ॿुधायो त इंस्पिरेशनल हिकिड़ी जेके थॉट प्रोसेसिंग हूंदी आहे न उहा केॾी ज़रूरी आहे। त इंसान जॾहिं वेहे थो लाइफ में त उहो मायूस जेको थी थो वञे त उनजा केॾा वॾा नुक़सान आहिनि। बिल्कुलु, जीअं तव्हांखे ख़बर आहे मूंखे नंढे हूंदे पोलियो थियो, माना 10 महीननि जो हुउसि मां, मूंखे फुल पोलियो, माना आई मीन बोथ लेग्स बोथ आर्म्स। अच्छा, उनखां पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे यानी मां त नंढो हुते हिते ख़बर कान हुई, पोइ इलाज वग़ैरह हे हो, त उनखां पोइ हिकिड़ी टंग ते पोलियो रहियो, बाक़ी मुंहिंजा हिकिड़ी टंग ऐं 2 ॿाहूं सभु सही थियूं। मां जेको नंढे हूंदे माना जेको टाइम गुज़ारियो उहो स्कूल में अचणु वञणु, उहो ज़ाहिर ॻाल्हि आहे कमेंट्स पाड़े जा ॿार हे हो उहे मूंखे बादर कंदा हुया। पर बाबा जी तरफ़ां इहो त भाई स्कूल तोखे वञो पढ़ाई करणी आहे, माना हिकिड़ो इहो मैसेज हुयो जेको मूंखे माना हिकु दफ़ो बाबा मूंखे ज़बरदस्ती वठी वियो ऐं मां रुनोसि, हुन खां पोइ वरी मां कॾहिं बि कोई कान कई। अच्छा, उहो जेको मैसेज हो कंसिस्टेंसी जो मैसेज हो, उहो मैसेज हो तोखे इल्मु पढ़ाइणो आहे, ठीकु आहे। अच्छा, उन सां गॾु बाबा मूंखे हुनुर बि सेखारियो, माना मां टाइपिंग बि सिखी, मां जेकी नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हुयूं उहे सभु मां माना हुनुर बि, बाबा चइबो आहे तूं इल्मु बि आहे, तोखे हुनुर बि अचणु घुरिजे को। अच्छा, मां मतिलबु टेक्निकली सभु नंढियूं नंढियूं शयूं पाण ॼाणींदो आहियां, मतिलबु हल्को फुल्को कमु घर जो मां पाण बि करे वेंदो आहियां, छो जो मूंखे सॼो कमु सिखियलु आहे।
अच्छा हाणे जॾहिं थोरो मां वॾो थियुसि ऐं माना ज़हन कमु करणु लॻो, मूंखे पंहिंजी प्रॉब्लम जी ख़बर पई त मां पाण खे अम्यून करे छॾियो, ट्यून करे छॾियो त मूंखे जिते वञिणो आहे मूंखे 10 मिंट 5 मिंट अॻु में पहुचणो आहे। छो मूंखे हाणे इहो ई मुंहिंजी ज़िंदगी ईअं ई हूंदी आहे त मूंखे हलिणो ईअं आहे। अच्छा प्लस माना जेकी मुंहिंजी ज़िंदगी आहे, मां जेका मूंसां गॾु हलनि था पिया, मूंखे उन्हनि खां यूनिक थियणो आहे, मूंखे प्रूफ करिणो आहे त मां कंहिं घटि कोन आहियां। ऐं बसि हिकिड़ी ज़िंदगी में इहो ई हो त हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो ईश्वर आहे त भली वाच अचे या वाच वारो, हरगिज़ न पोइ हिते हटिणो आहे, हर हाल में वधिणो आहे, हर हाल में अॻिते वधिणो आहे। इन जे करे मां चइबो आहे मूंखे प्रोग्रेस करणी आहे। अच्छा मुंहिंजी ज़िंदगी अञा हले हाणे बि जेको आशा साहब अचो त मूंखे बि हाणे जेको प्रॉब्लम थियो वरी LCL जो प्रॉब्लम थियो, लेटरल कोलेटरल लिगामेंट हिन टंग में। ठीकु आहे, मां तक़रीबन 18 kg घटि आयो आहे, पंहिंजो कंट्रोल करे सिर्फ़ु आहे तकलीफ़, मुंहिंजो हलणु एतिरो आहे कोन, न मां एॾो वर्कआउट करे सघां, डाइट सां मां पंहिंजे वात खे कंट्रोल करे 18 kg पंहिंजो कंट्रोल कयो आहे हिन वक़्तु ताईं, ऐं इहो मेंटेन साल खां हले पियो। हाणे हिकिड़ो वरी ॿियो कंदुसि प्रोसेस जेके में 5 kg मूंखे डॉक्टर चयो अञा तूं घटाए पंहिंजो, त वज़न जेको तुंहिंजो आहे उहो घटि थिए जिस्म ते, इहो बि मां पंहिंजो असल में छा त इरादो हिकिड़ो अहिड़ी शइ आहे, तव्हां जॾहिं इरादो मुस्तहकिम कयो था, पुख़्तो इरादो, ऐं तव्हां उन ते अमल कयो, बाक़ी हाणे असां चयो सुभाणे कंदुसि इनशाला हीअं थींदो, उहो कुझु कोन थींदो, हाणे त हाणे हिन वक़्तु त उहो जॾहिं इरादो इंसानु करे थो नी त पोइ भली तव्हांजी ॻाल्हि खे त ज़रूरी न नॉलेज हुजे बि, हाणे मूंखे एतिरी नॉलेज कान हुई त मां कीअं पंहिंजो वज़न घटायां छा, पर पोइ हर हिकु क्लिक अवे यार हर शइ, त मां पाण हर शइ क्लिक अवे आहे। त हाणे उहो मां जॾहिं ॾिठो सॼो कयुमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजी फैमिली मूंखे सपोर्ट कई हुन में, ऐं माना 18 kg ईअं घटि करणु आहे, ऐं मूंखे माण्हू चवंदो बीमार थो लॻे या कमज़ोर थो लॻे, मां चवां सुठी ॻाल्हि आहे, माना मां घटि थियो आहियां, वज़न घटि वियो आहे मुंहिंजो, त इहो मतिलबु लास्ट 1 year जो मां मेंटेन कयूं वेठो आहियां मां, ऐं हाणे मां को एहतियात कोन थो कयां, नॉर्मल खावां थो मिठो सभु कुझु, पर हिकिड़ो त मूंखे ख़बर आहे त अॼु मां हे मिठो खाधो आहे त ॿिए ॾींहुं मूंखे थोरो घटाइणो आहे, कुझु हे कंट्रोल करिणो आहे, त असल में तव्हांजी जेको एम हुजे नी, एम तव्हां हमेशह हाई रखो। बिल्कुलु सुठी ॻाल्हि तव्हां कई, त एम हमेशह हाई रखणु घुरिजे, ऐं इंसान खे पंहिंजे डाइट जे हवाले सां, एक्सरसाइज़िस जे हवाले सां नॉलेज हुजणु घुरिजे। ऐं हिकिड़ी ॿी बि डॉक्टर साहिबु ॻाल्हि आहे, जेको माण्हू जीअं मां चयो त मेंटल हेल्थ जो ख़्यालु करिणो थो पवे, बॉडीअ जो ख़्यालु करिणो थो पवे, रूह जो बि ख़्यालु करिणो, ऐं रूह जी ग़िज़ा हूंदी आहे मौसीक़ी, त हींअर असां मौसीक़ीअ जी तरफ़ था वञूं, छो त ज़ाहिर आहे असांजूं रूहूं जेके आहिनि उन्हनि खे बि ग़िज़ा जी ज़रूरत पवे थी। ऐं बादल राई साहिबु बहितरीनु असां वटि म्यूज़िक कंपोज़र बि आहिनि, सिंगर बि आहिनि, कहिड़ो था कलाम ॿुधायो अॼु बादल राई साहिबु? इश्क जो प्यार सदा एहतराम आहे, इश्क मज़हब संदो पुणेवाम आहे, इश्क अफजल इबादत अदा आहे, इश्क जन्नत में कौसर जो जाम, बिना इश्क आदम न इंसान आहे, इश्क राज़िक आहे, इश्क राम। नीह पढ़ाई निमाज़, नीह पढ़ाई निमाज़, इश्क थी आयो इमाम असांजो, नीह पढ़ाई निमाज़, नीह पढ़ाई निमाज़, इश्क थी आयो इमाम असांजो, नीह पढ़ाई निमाज़। इश्क असांजो आहे दाइम, ॾींहं क़यामत ताईं क़ाइम,
इश्क असांजो आहे दाइम ॾींहं क़यामत ताईं क़ाइम निविड़ी कयोसि नियाज़ निविड़ी कयोसि नियाज़ सजदो थी आयो सलाम असांजो ॾींहं पढ़ाई निमाज़ इश्क जी बाज़ी आशिक ॼाणन माम मोहब्बत सालिक सुञाणन इश्क जी बाज़ी आशिक ॼाणन माम मोहब्बत सालिक सुञाणन रिंद के समझन राज रिंद के समझन राज कलमो क़ुरान आहे कलाम असांजो नीहं पढ़ाई निमाज़ सजदो थी आयो सलाम असांजो नीहं पढ़ाई निमाज़ खैर मोहम्मद बयान चवामा आला इश्क जो शान चवामा खैर मोहम्मद बयान चवामा आला इश्क जो शान चवामा अर्श में आहे आवाज़ अर्श में आहे आवाज़ जल्दी पहुँचायो पैगाम असांजो अर्श में आहे आवाज़ जल्दी पहुँचायो पैगाम असांजो नीहं पढ़ाई निमाज़ इश्क जी आयो इमाम असांजो नीहं पढ़ाई निमाज़ बेहतरीन ज़बरदस्त कलाम ऐं ज़बरदस्त मौसीक़ी पर नाज़रीन वक़्तु थियो साईअ जो साई वठूं था साई खां पोइ वरी वापसि अचो असांखे जॉइन कजो बेहतरीन ॻाल्हि ॿोल अञा जारी आहे किथे न वञो ॾिसंदा रहो सलाम सिंध 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 वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन कचहरी जारी आहे आयशा असां सां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान की पहली योगा थेरेपिस्ट है। आयशा, आपसे मैं ये पूछना चाहूँगी कि अक्सर आजकल जो सबसे ज़्यादा मसला हम लेडीज़ में हो गया है कि जो है खूबसूरती स्किन फेस योगा का बहुत ज़्यादा ट्रेंड भी चल रहा है, तो लेकिन लोगों को नॉलेज इतनी नहीं है। आपका जो फेस है डबल चिन हो जाती है, कब जॉ लाइन्स आपको अपनी प्रोमिनेंट करनी है, काफ़ी ऐसी चीज़ें, तो आप ज़रा इस हवाले से बताएं कि फेस योगा के क्या क्या है, बेनिफिट्स क्या क्या हैं, और जो एंटी एजिंग पे क्या इस चीज़ का असर पड़ता है या नहीं पड़ता? बिल्कुल पड़ता है। देखिए, एंटी एजिंग की एक्सरसाइज आपको स्टार्ट कर लेनी चाहिए कि जब आपको पता है कि अब हम 40 क्रॉस कर रहे हैं तो फेस पे एजिंग लाइंस बनना शुरू हो जाती हैं। ये ना हो कि हम वेट करें कि एजिंग लाइंस बन जाएं और फिर उनको ख़त्म करें। पहले ही हो तो देखिए ख़त्म हो जाती हैं, बट फिर ये कि टाइम ड्यूरेशन आपका बढ़ जाता है और वो बिल्कुल ख़त्म नहीं होती, लाइट होना शुरू हो जाती हैं। बट 40 के बाद आपको चाहिए कि जब आपको लगे कि हमें एजिंग, क्योंकि हर बंदे की एजिंग लाइंस नहीं होती, कुछ लोगों की स्किन ऐसी होती है, टाइटली होती है, तो उनको इतनी जल्दी लाइंस नहीं आती। आपने ये 4 फिंगर्स को लेना है जी, फॉरहेड से, जो हमारी फॉरहेड पे एजिंग लाइंस आ जाती हैं, आपने थोड़े थोड़े गैप से प्रेस करके इसको स्ट्रेच करना है। अच्छा जी, इसको स्ट्रेच करना स्टार्ट करना है आपने 1 2 थोड़े थोड़े गैप से आपने स्ट्रेच करके और प्रेस करना है, और यहाँ लाकर आपने इन पॉइंट्स को प्रेस कर देना और आपने 10 तक काउंट करना है और उसे होल्ड करना है।
अच्छा अच्छा अच्छा। ये आपके जो फेस पे लाइंस आना शुरू हो जाती तो हैं ये तो उसके सिर्फ लिए फोरहेड पे हो गई ना, अक्सर लोगों की यहाँ हो जाती है जो इस ये देखिए जब lines आप आ इसको जाती हैं। स्ट्रेच करेंगी ना तो आपकी ये पूरी स्किन स्ट्रेच होगी। अच्छा, आप इसको साथ प्रैक्टिस कीजिए। ये जो आपने लेके इसको let me, स्ट्रेच हम करना कर लेते जी हैं हम लोग एक बिल्कुल थोड़े थोड़े गैप से आपने इसको Okay. स्ट्रेच करना है, और यहाँ लाके आप जब इसको यहाँ लाके स्ट्रेच करेंगी तो आपकी ये चीज़ भी स्ट्रेच होगी। ओके जी बिल्कुल, आपने इसको स्ट्रेच ठीक करना है। है। और सेकंड ये हमारा रिलैक्सिंग पॉइंट ये है, आपका बाकी में- रिलैक्सिंग हाँ, पॉइंट है। यहाँ पे जब बट आते आपने हैं तो इसको आप- बहुत ज़्यादा प्रेस नहीं करना, क्योंकि अक्सर ये होता है कि लोग बहुत ज़ोर से इसको और बहुत ज़्यादा टाइम प्रेस कर देते हैं तो चक्कर भी आ जाता है। तो इस चीज़ का भी आपने ख्याल रखना है हल्का कि सा। जितना आप बेयर कर सकते बेयर हैं, कर आपको लगे कि आपकी कंडीशन चेंज हो सुकून रही है, आए, अच्छा लगे, रिलैक्स अब जब आपको डिस्टर्बिंग फील हो तो मतलब आप बहुत ज्यादा कर रहे हैं उससे इसका पहले ही आप छोड़ दें। ठीक ठीक। सेकेंडली ये कि जॉ लाइन का आपने पूछा, डबल चिन के लिए आपने इसको स्ट्रेच करना है। ये जो आपकी नेक बोन्स हैं इनको आप 2 फिंगर से स्ट्रेच करेंगी, अप करेंगी एंड होल्ड। अच्छा, होल्ड कब तक, कितना होल्ड करना होल्ड करना है आपने 30 तक काउंट करना है, फिर आप रिलैक्स कर दें, फिर 30 तक। 30 सेकंड 30 सेकंड नहीं, 30 काउंट करना अच्छा, है आपने। काउंट जी। 30 करने 1 2 30 तक जब आप काउंट करेंगी तो वो 30 सेकंड ऑलमोस्ट 40 भी हो जाएंगे। बट ये कि आपने होल्ड इतना रखना है। सही इसको आप दिन में 3 टाइम्स 4 टाइम्स 6 टाइम्स रिपीट कर लें तो इनफ है। सही, ज़बरदस्त, बेहतरीन। ये तो बहुत अच्छी बात है, क्योंकि अक्सर ऐसी क्रीम्स आ जाती हैं, आजकल तो सिरम्स का दौर चल रहा है, बहुत सारे लोग इस कुछ चीज़ पे भी नहीं करते होता भी उन सब करते हैं। चीज़ों से। तो वाकई में आप जब एक्सरसाइज नहीं करेंगी तो असर देखिए वो एक हमारी मेंटेलिटी है कि हम जब कोई चीज़ स्टार्ट करते हैं ना तो हम उस पर बहुत ज़्यादा एतमाद करते हैं कि अब हम क्रीम लगा रहे हैं ज़रूर गोरे होंगे। तो एतमाद तो आप किसी भी चीज़ पे करेंगे तो वो लगता है कि वाकई में गोरे हो बिल्कुल रहे हैं। वैसा ही हो रहा है, जबकि ऐसा कुछ होता नहीं है। जब आप छोड़ते वक्त ही रिजल्ट्स होते हैं, ज़्यादा मुंह धोएंगे ख़त्म हो जाएंगे। मतलब वो नेचुरल चीज़ें नहीं है ना। ठीक ठीक। Artificial और जैसे बहुत सारी और भी हमारे बॉडी के हिसाब से आजकल जोड़ों का दर्द होता है। पहले होता था कि भाई जो हमारी जो नानियाँ दादियाँ हैं सिर्फ उनको ये प्रॉब्लम्स होती थी तो कहते थे उस एज में जाके होते हैं। आजकल तो हर नौजवान का ये मसला है। और दूसरा कि हर गाड़ी में भी एयर कंडीशन, ऑफिस में भी एसी का भी ज्यादा इस्तेमाल जब हो जाता है तब भी बिल्कुल आपकी ब्लड सर्कुलेशन नॉर्मल नहीं रहती। बिल्कुल। जब आप बहुत ज़्यादा एसी में रहते हैं तो आपकी ब्लड सर्कुलेशन स्लो हो जाती है। जब ब्लड सर्कुलेशन स्लो होती है तो आपकी सब प्रॉब्लम्स स्टार्ट हो जाती हैं। जॉइंट्स पेन हो गया, आजकल लोगों को शैटिका का बहुत ज़्यादा इशू है। उसकी मेन वजह यही है कि आपकी ब्लड सर्कुलेशन प्रॉपर नहीं है बॉडी में, तो आपको वो डिफरेंट। तो जॉइंट पेन की कोई खास ऐसी, अगर किसी को बहुत ज़्यादा है उस वक्त क्योंकि सिवियर हो जाता है तो फौरी तौर पर उसको क्या एक्सरसाइज करनी चाहिए? देखिए एक्सरसाइज के रिजल्ट्स फौरी तौर पे कभी भी नहीं आते। अच्छा, जी, कम से कम 3 डेज लगते हैं। और इसमें ये होता है कि जब आप थेरेपी स्टार्ट करते हैं ना तो स्टार्टिंग में आपको लगता है कि पेन बढ़ रहा है, जबकि वो पेन बढ़ता नहीं है। होता ये कि जो आपका उस एरिया का मसल्स होता है वो स्टिफ हुआ होता है। जब वो नॉर्मल अपनी जगह पे आने लगता है तो आपको पेन फील होता है, बट वो कुछ टाइम का ही होता है। फिर टाइम के साथ साथ वो चीज़ सेट होना शुरू हो जाती है। नी पेन के लिए आपने क्या करना है, अपने टोस को प्रेस करके रखना है, हील आपकी अप होगी और आपने इसको रोटेट करना है। अच्छा, नीज को आपने रोटेट करना है, बट आपने इस चीज़ पे फोकस रखना है कि आपका प्रेशर ना है। यहाँ पे आपका प्रेशर पूरा टोस पे होगा। जब आप ये करेंगी तो आपको फील होगा कि टोस में हमारे जो है वो पेन हो रहा है, बट ये जगह आपकी रिलैक्स होगी। फर्स्ट पोस्टर इसका ये, सेकंड आपने इसको बैठ के ऊपर लेकर आना है और टोस को ही अपनी तरफ स्ट्रेच करना। ये आपके नी का जो जॉइंट पेन का जो होता है उसके लिए बेस्ट एक्सरसाइज है। ठीक, जबरदस्त, बेहतरीन। और इसको भी आपने वही जिस तरह मैंने कहा कि 10 टाइम्स काउंट कीजिए, 10 टाइम्स कर लें, फिर थोड़ा रिलैक्स दे लें, 10 टाइम्स कर लें। स्टार्टिंग जब आपने करनी है तो 30 टाइम्स, ठीक है। 30 टाइम आप इसको रिपीट करें, उसके बाद छोड़ दें, फिर नेक्स्ट डे। क्योंकि बहुत सारे लोग शौक में पहले दिन ही इतनी ज़्यादा कर लेते हैं, फिर कॉल आती है मैम यहाँ तो पेन और मज़ीद बढ़ गया। तो आप उसको स्लो हर चीज़ को स्लो स्टार्ट करें। जब आपको लगे कि अब इससे ज़्यादा आप कर सकते हैं तो फिर आप उसको 40 50 60 तक अच्छा, जा वो सकते हैं। जैसे हम डॉक्टर साहब बैठे हुए ना, इनको भी पता है कि सोशल मीडिया का दौर है बहुत ज़्यादा। अब मेरे साथ भी पहले ऐसा होता था कि जिम जाएं, टाइम नहीं मिल रहा तो यूट्यूब पे ही किसी की भी ऐसे ही रैंडमली कोई योगा क्लास चला ली और शुरू हो गए। और उस पर फिर घरों में इंजरीज इतनी हो जाती हैं कि आपको, क्योंकि वो माहौल घर पे नहीं है ना, लेकिन लोग समझते हैं कि अब तो यूट्यूब का दौर है, अब तो गूगल का दौर है, सोशल मीडिया का दौर है, तो कौन जाए इतनी फीसेस पे करे। तो घर पे जो करते हैं आप मुझे बताएं कि इस चीज़ का कितने नुकसानात हो सकते हैं। और दूसरा ये कि जाहिर है वो तो एक स्पेसिफिक, जैसे आपने बोला कि हर बॉडी की एक अपनी अलग एक्सरसाइज होती है ना, ज़रूरी नहीं है कि वो जो कर रही है वो आपके लिए भी सही साबित हो। मैं बहुत ज़्यादा इसके अगेंस्ट हूँ और बहुत सारी फ्रेंड सर्कल भी ऐसे जो कि सोशल मीडिया पे वीडियोस डाल के एक्सरसाइज करवा रहे होते हैं।
मैं उनको भी यही सजेशन देती हूँ कि देखें हर इंसान का बॉडी टाइप डिफरेंट है। अगर आप जॉइंट पेन की भी किसी को एक्सरसाइज बता रही हैं ना कि मे बी कि जॉइंट्स भी तो आपका एक नहीं है ना, डिफरेंट जगह पे किसी के यहाँ पर पेन हो रहा होता है, ठीक है, और किसी के नी के ऊपर की साइड पेन होता है, तो हर पार्ट के लिए डिफरेंट एक्सरसाइज है। आपने तो अपनी वीडियो ऑन की और उन्हें एक्सरसाइज बता दी, पर सामने वाले बंदे ने क्या फॉलो किया, किस तरीके से उन्होंने की, ये तो आपको नहीं पता ना, बट वो कहेंगे क्या कि आपकी एक्सरसाइज फॉलो की जी, और हम मजीद बीमार हो गए जी। तो इसके लिए एक होता है प्रॉपर गाइडलाइन के साथ आप करें कि आप सामने वाले बंदे को आपकी कंडीशन पता है, वो प्रॉपर आपको उसी तरीके से गाइड करे कि यहाँ पेन है, इसके लिए आपने ये चीज़ करनी है। और करने का जो तरीका है वो भी वो आपका इंस्ट्रक्टर जब आपको देख रहा होता है तो आपकी वो गलतियां नोट करेगा ना कि नहीं ऐसे नहीं ऐसे करो। बिल्कुल, जब आप ऐसे ही पीठ पीछे बैठ के करेंगे। अब देखिए अगर किसी यंग को नी का पेन है तो उसके लिए एक्सरसाइज डिफरेंट है। देखें उसके नी पेन की वजह डिफरेंट हो सकती है, अक्सर लोगों को इंजरी हो जाती है उसकी वजह से होती है, या बहुत ज़्यादा लोग वेट लिफ्टिंग जो कर रहे होते हैं। अच्छा आजकल बहुत ज़्यादा ट्रेंड है कि ट्रेडमिल जहाँ होगी वहीं पे लोग जाएंगे, इलेक्ट्रिक ट्रेडमिल होगी। इतना ज़्यादा उसका नुकसान है कि इलेक्ट्रिक ट्रेडमिल टोटली आपके नी पे इफेक्ट डालती है। अच्छा। आप 5 मिनट से ज़्यादा डेली कर लें, आपको कुछ टाइम बाद फील होगा कि आपके नी खराब हो रहे हैं। बट हमारी जो जनरेशन आजकल इलेक्ट्रिक ट्रेडमिल के पीछे पागल है कि वो होगी तो जिम जाएंगे, अदरवाइज हम नहीं जाएंगे। ऐसा ही है, बिल्कुल ऐसे ही है। तो 5 मिनट्स के बाद जब आप करते हैं तो फिर आप मेंटली इस चीज़ के लिए तैयार हो जाएंगे, जब हम जिम छोड़ेंगे तो हमारे घुटने ख़राब हो चुके होंगे। तो बहुत सारे जो यंगस्टर हैं उनके अंदर बहुत सारे जो जिम्स जाते हैं उसकी वजह से इशू हो जाते हैं, कोई आपको इंजरी हुई है उसकी वजह से इशू हो जाती है। और जो एजेड पीपल है उनके लिए भी यही इशू है ना कि डिफरेंट तरीके का नी पेन है, बट आप यूट्यूब पे वीडियो बना रहे हैं और सबको एक ही एक्सरसाइज बता रहे हैं। तो ये वाकई में बड़े मसले हैं जो मिसकंसेप्शंस हैं जिम के हवाले से, एक्सरसाइज के हवाले से। डॉक्टर साहब तव्हां खां पुछंदासीं त जीअं सोशल मीडिया जो ज़िक्र कयो, छा भला कहिड़े तरीक़े सां इन जो सुठो इस्तेमालु करे सघिजे थो? असां चऊं त था त माण्हू सुठो इस्तेमालु नथा कनि, सोशल मीडिया जो ख़राबु इस्तेमालु थिए थो पियो, पर पोइ भला छा तरीक़ो आहे, सही कीअं कजे? अच्छा हिन में ॿ टे ॻाल्हियूं। हिकिड़ो त उहो जेकी ॻाल्हि कई पिया त उहो त नीम हकीम ख़तरा जान वारी ॻाल्हि आहे। तव्हां जेको असां जेको बि माण्हू अचे पियो न उनखे जेतिरी नॉलेज आहे उहो उनजे मुताबिक़ ॻाल्हाए थो, वधीक उनखे ख़बर ई कान्हे लेफ्ट राइट, जेको नॉलेज मिलियो अॻियां पहुचाए छॾियो। बाबा तूं फुल नॉलेज पाण त वठिणी। हाणे मिसाल तौरु हाणे यूट्यूब जी ॻाल्हि तव्हां कई, हाणे यूट्यूब ते नंढा नंढा कोर्सिस पियल आहिनि। हाणे असांजो जेको नौजवान आहे उहे नंढा नंढा कोर्सिस फ्री में पिया, ईअं कोन्हे को तव्हांखे पे करणा आहिनि, उहे कोर्सिस करे अॼुकल्ह छा आहे त स्किल बेस्ड जॉब्स थियूं मिलनि। माना तव्हांखे डिग्री ज़रूरत कान्हे, तव्हां हिकिड़ो नंढो ग्राफिक्स जो कोर्स कयो, तव्हां उन ते तव्हां पैसा कमाए सघो था। असांजे जेके बि नौजवान हिम्मत कमाइनि पिया उहे आहिनि फ्रीलांस प्रोग्रामर्स, उहे इन्हनि कोर्सिस नंढा कोर्सिस मानी महीनो 1.5 महीने जो कोर्स करे तव्हां पैसा कमाए सघो था। हा जो मां अचां थो हिन ते त ॻोठनि में हाणे व्हाट्सअप त हर कंहिं वटि आहे, तव्हां ॾिसंदो त रोज़ु नवां नवां स्टेटस कनि था पिया। हाणे असां वटि जीअं कॉन्सेप्ट ठहियो, तव्हांखे ख़बर आहे जीअं असांजो उबर ऐं करीम जो कॉन्सेप्ट ठहियो, त इन्हनि वटि पंहिंजी का गाॾी कान्हे, हिननि वटि माण्हुनि जूं गाॾियूं उहे रजिस्टर थी थियनि ऐं उहो सिस्टम हलाइनि था। असांजो जेको नंढो ॻोठु आहे जिते ॿार वेठा आहिनि उहे पंहिंजे आस पास जूं ॾिसनि जेकियूं किराए ते गाॾियूं हलनि थियूं उन्हनि खे पंहिंजो ग्रुप में ठाहिनि, उनखां पोइ स्टेटस ॾियनि त असांजूं हीअ गाॾियूं अवेलेबल आहिनि, हुनखे चवनि तव्हां मूंखे 50 रुपया ॾींदो कमीशन, मां तव्हांखे अरेंज करे ॾींदुसि गाॾी। ॾिसो हाणे अॼुकल्ह ईअं थी वियो आहे जो हाणे तव्हांखे माण्हू चवनि मूंखे गाॾी खपे, किथां गाॾी खपे, हाणे उहो गाॾी जेको मां सुञाणा पोइ उहो त हले वियो। हाणे उन पंहिंजे नेटवर्क ते पंहिंजो स्टेटस हणी छॾियो, मूं वटि गाॾियूं 6 अवेलेबल आहिनि फलां फलां जूं, उन फैमिली जे हिसाब सां वॾी गाॾी तव्हांखे खपे, नंढी गाॾी खपे, शेयरिंग गाॾी खपे, तव्हां हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठाहे छॾियो, तव्हां आराम सां कुझु रुपया कमाए सघो था वेठे वेठे, इंस्टेड ऑफ जेको तव्हां टाइम ज़ाया था कयो टिकटॉक ते। प्लस हुन सां हिकिड़ी हेल्प थी थींदी कम्युनिटी जी, भाई हिकिड़ी कम्युनिटी तव्हां हिकिड़े वन विंडो ते या वन फ़ोन नंबर ते तव्हांखे सभु शयूं मिलनि थियूं पियूं, हर शइ थी सघे थी। इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। असांजो ॿार जेको आहे न तालीम हासिल करणु या सिखण वारो उहो उन मरहले में नथो अचे, ऐं जेके बि ॿार अचनि था उहे अल्हम्दुलिल्लाह डॉलर्स में कमाइनि पिया। असां इहो आहे त अॼुकल्ह हिकिड़ी बेहुदा को कमु कयूं, उनजी टिकटॉक ठाहियूं, उन ते पैसा कमायूं, उन खां सुठो आहे तव्हां प्राइवेटिव कमु कयो, को सुठो कमु कयो जंहिंसां वरी तव्हां पैसा कमायो। पैसा कमाइणु ज़रूरी आहे, उहो हर ॿार सम्झे थो पैसा कमाइणु, पर हाणे उहो ईज़ी किथां मिलंदा पैसा, महिनत करणी पवंदी। हाणे महिनत वारो रस्तो आहे 2 रस्ता आहिनि, हिकिड़ो तव्हांखे महिनत करे वञिणो पवंदो, कुझु सिखणो पवंदो, कुझु टाइम ॾियणो पवंदो, ऐं हिकिड़ो आहे बग़ैर महिनत वारो, तव्हां का बि ग़लति कमु कंदो उन ते तव्हांखे हालांकि ग़लति कम में महिनत वधीक थी पए।
पए थी वञे। एफर्ट्स वधीक था जी, जी, विझणा बिल्कुलु। पवनि। ऐं इहो साइकोलॉजिकली बि प्रूव्ड आहे बिल्कुलु। त नेगेटिव अप्रोच, तव्हां कोई बि नेगेटिव कमु जॾहिं कयो था त उन में तव्हांजो माइंड, तव्हांजी एनर्जी वधीक थी वधीक वञे, consume थी थिए, बिल्कुलु त ईअं तॾहिं आहे, तव्हां ईअं एॾियूं शयूं पंहिंजी एनर्जी बि वेस्ट कयो, पंहिंजो पैसो वेस्ट कयो, पंहिंजो टाइम उनखे ॾियो, त पॉज़िटिव छो न हुजे, बिल्कुलु, बिल्कुलु, नेगेटिव छो बिल्कुलु, हुजे? बिल्कुलु। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हांखे। त नंढियूं नंढियूं मतिलबु हाणे कम्यूनिटियूं आहिनि असां वटि ॻोठनि में। हाणे व्हाट्सअप ते तक़रीबन आम थियो। व्हाट्सअप जे थ्रू तव्हां लाइ केतिरा कम करे सघो था, जेके तव्हां कमाए बि सघो था ऐं पंहिंजी कम्यूनिटी जी ख़िदमत बि करे सघो था। पर असां उहा सोच उहा पॉज़िटिव न आहे। त अलाह करे, मतिलबु मुंहिंजी इहा ई आहे उमेद त सभु इंशाल्लाह, नौजवान इंशाल्लाह, जेके ज़बरदस्त। अचनि। ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि खां पोइ मूंखे यकीन आहे त जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ज़रूरु अञा वधीक आइडियाज़ मिलंदा त तव्हां घर वेठे कीअं अर्न करे सघो था, सोशल मीडिया जो सही इस्तेमालु कीअं करे सघो था। पर हींअर वक़्तु थियो आहे त हिकिड़ो सॉन्ग ॿुधूं था, गीत ॿुधूं था बादल राई साहिब जो। बादल राई साहिब, कहिड़ो था हींअर असांखे तव्हां गीत ॿुधायो? नई कंपोजिशन है। हा, अपनी आवाज की लर्जिश पे तो काबू पालो, प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं। अपने तेवर तो संभालो कि कोई ये न कहे, दिल बदलते हैं तो चेहरे भी बदल जाते हैं। यारो या तो किसी को होगी दिलरुबा न कहो, यारो या तो किसी को भी दिलरुबा न कहो। बिठाओ दिल में जिसे फिर उसे बुरा न कहो, यारो या तो किसी को भी दिलरुबा न कहो। बिठाओ दिल में जिसे फिर उसे बुरा न कहो, यारो या तो किसी को भी दिलरुबा न कहो। सजा जो उनसे मोहब्बत में मिल भी जाए कभी, सजा जो उनसे मोहब्बत में मिल भी जाए कभी, सुरूर सांसों का समझो, सुरूर सांसों का समझो, उसे सजा न कहो। सुरूर सांसों का समझो, उसे सजा न कहो। बिठाओ दिल में जिसे फिर उसे बुरा न कहो, यारो या तो किसी को भी दिलरुबा न कहो। भला भी मन में है बैठा, बुरा भी है मन में,
बैठा, बुरा भी है मन में। तुम आदमी हो तो फिर खुद को बेखता न कहो। तुम आदमी हो तो फिर खुद को बेखता न कहो। बिठाओ दिल में जिसे फिर उसे बुरा न कहो। ऐ यारो यार तो किसी को भी दिलरुबा न कहो। अज़ल से जो बदन में रूह बन के बैठा है। अज़ल से जो बदन में रूह बन के बैठा है। वो तेरी जान है ज़ाहिद, वो तेरी जान है ज़ाहिद, उसे जुदा न कहो। वो तेरी जान है ज़ाहिद, उसे जुदा न कहो। बिठाओ दिल में जिसे फिर उसे बुरा न कहो। ऐ यारो यार तो किसी को भी दिलरुबा न कहो। ऐ यारो यार तो किसी को भी दिलरुबा न कहो। वाह 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 वाह, ज़बरदस्त, बहितरीन ऐं ॾाढो ख़ूबसूरत असांजो कलाम हुयो बादल राई साहब। पर हींअर वक़्तु थियो आहे साईअ जो। नाज़रीन साई वठूं था, साई खां पोइ वरी जॉइन कयूं था। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम खां ब्रेक खां पोइ हींअर असां हाज़िर आहियूं ऐं बहितरीन असां वटि योगा थेरेपिस्ट मौजूदु आहे। आयशा सां अॻु में भी काफ़ी असां सवाल किया है। आयशा, आपसे सबसे बड़ा सवाल एक पहला जो मैं समझती हूँ, मेरे जहन में आया था शुरुआत से ही कि मैं ये मैंने ज़रूर पूछना है कि इम्यूनिटी सिस्टम सबका ही आजकल लो हो रहा है। आपका बीच में कोविड आया, कोविड भी उसी बंदे पे ज़्यादा अफेक्ट कर रहा है जिसका इम्यून सिस्टम स्लो हो या इम्यूनिटी उसमें कम हो। और दूसरा कि आजकल हमारे जो खाने मिल रहे हैं, हमें दूध भी पी रहे हैं तो पता नहीं है वो खालिस है कि नहीं। बिल्कुल, फ्रूट्स और वेजिटेबल्स भी इंजेक्टेड आ रहे हैं। बिल्कुल। तो आपके जो खालिस और अपनी इम्यूनिटी को स्ट्रॉन्ग करने के जो खाने हैं, अब उन पे भी भरोसा नहीं रहा। बिल्कुल। तो भाई इंसान करे तो क्या करे, इम्यूनिटी बूस्ट को कैसे बूस्ट क्या करे? बिल्कुल, देखें बेसिकली तो मेन चीज़ यही होती है कि हम ये कहते हैं कि जो चीज़ हम खाते हैं वो हमारी बॉडी से हमें नज़र आती है, मतलब हेल्थ मिलती है। बट अब वही बात है कि हर चीज़ आर्टिफिशियल है। अगर हम फ्रूट्स इनटेक कर रहे हैं तो वो भी सीजनल फ्रूट्स, आपको एक फ्रूट जो सीजनल होना चाहिए वो पूरे साल होता है और हम उसे परचेज़ भी कर रहे होते हैं, जबकि हमें पता होता है कि इसका सीज़न नहीं है जी। तो मतलब इन चीज़ों के भी साइड इफ़ेक्ट्स हैं ना, कि आपको चाहिए कि आप सीजनल फ्रूट्स लें। इतनी तो नॉलेज और अवेयरनेस सबको ये कि किस सीज़न का फ्रूट है। बट देखिए, सब गलतियाँ दूसरों की नहीं है, हमारी भी हैं। हम जानकर भी वो चीज़ नहीं करते कि अगर हमें पता है कि सीजनल फ्रूट नहीं है बट हम फिर भी ले रहे होते हैं कि बस चलो टेस्ट है, खा लेंगे, कुछ नहीं होगा। अच्छा, एक तो खाना हो गया, खाना पीना हो गया, जिसमें फ्रूट्स वेजिटेबल्स और डाइट प्लान आ गए। क्या योगा से भी आपकी इम्यूनिटी बिल्कुल हम देखें, मैं आपको बताऊं कि जब कोविड था तो कोविड में मेरे पास एट अ टाइम 200+ पेशेंट था। क्योंकि बहुत ज़्यादा एक वीडियो मेरी वायरल हुई थी कि इम्यूनिटी बूस्टिंग की एक्सरसाइज जिन लोगों को हमने करवाई थी उनको कोविड हुआ, बट वो उस लेवल का नहीं हुआ जिस तरह लोगों को हुआ था और उस पर इफेक्ट। क्योंकि कोविड में मैंने एक स्पेशल प्लान डिज़ाइन किया हुआ था और मैं वीडियोस भी बना के
क्लाइंट्स को। क्या है वो इम्यूनिटी बूस्टर? इम्यूनिटी बूस्टिंग की काफ़ी सारी और एक्सरसाइजेज भी थी, वो एक 30 मिनट का पूरा सेशंस था। बट इम्यूनिटी बूस्टिंग के लिए बहुत सिंपल है कि आप अगर बैठ के घर में फ्री हैं या टीवी देख रहे हैं तो आपने ये 3 फिंगर्स, एक आपका थंब, लिटिल फिंगर और ये आप करके बैठ जाएं 5 मिनट्स, बट आपका पूरा फोकस इसी पे होना चाहिए। अच्छा, ठीक है, आप इसको प्रेस करना है? बिल्कुल, इसको लाइटली आपने प्रेस करना है, बहुत जोर से नहीं। कुछ टाइम बाद आपको लगेगा कि आपकी फिंगर से हीट प्रोड्यूस हो रही है। कुछ देर आप करके बैठे हैं और अपना सेशंस भी कंटिन्यू रखें, तो आपको पता चलेगा कि आपको हीट फील होगी। इट्स मीन कि आपकी बॉडी पे ये मुद्रास बेसिकली कहलाते हैं, हैंड वर्कआउट। ये आपकी बेसिकली ये होता है कि हमारी बॉडी के जितने भी प्रेशर पॉइंट्स हैं वो हमारी फुट की और हैंड्स की फिंगर्स में होते हैं। जब हम उनके थ्रू वर्क करते हैं ना तो हमारी पूरी बॉडी एनर्जाइज हो जाती है। ठीक है। और बेसिकली मेन मसला ये कि जितनी भी बीमारियां हैं वो आपकी इम्यूनिटी वीक होती है तो आप पे अटैक करती हैं। देखा, कुछ लोग ये होता है कि जैसे ही वायरल आता है तो उनको फौरन हो जाता है। उसकी वजह यही होती है कि उनकी इम्यूनिटी बिल्कुल वीक होती है और उनके ऊपर हर बीमारी बहुत जल्द अटैक करती है। अगर हम ये करेंगे तो हमारी इम्यूनिटी ये आपने इससे बूस्ट होगी? बिल्कुल, ये इम्यूनिटी बूस्टिंग के लिए मुद्रा है। बेसिकली हम योगी इम्यूनिटी बूस्टिंग के लिए मुद्रा करते हैं। आप 5 मिनट्स इसको इस तरह करके बैठ जाएं, थक जाएं, हैंड्स को रिलैक्स करें, दोबारा 5 मिनट। पूरे दिन में आपने 15 मिनट करना है। आपको खुद कुछ दिन में विद इन अ वीक आपको फील होगा कि आपकी बॉडी एनर्जाइज हो रही है। अच्छा, जबरदस्त, बेहतरीन। और इसमें कोई छोटे भी बड़े भी सब कर सकते हैं? बिल्कुल बिल्कुल, सब कर सकते हैं। तमाम आसान तरीकों। बिल्कुल, और इसमें कोई इशू नहीं है कि आपने खाना खाया हुआ है नहीं खाया हुआ, एम्प्टी स्टमक करना है, कहीं भी बैठे हुए आप टीवी देख रहे हैं। बट ये होता है कि आपने एक मुद्रा स्टार्ट किया है इम्यूनिटी बूस्टिंग का, तो आपने 1 मंथ इसी को करना है। अच्छा, क्योंकि अक्सर ऐसा होता है कि लोग 3-4 नहीं कर सकते। बिल्कुल नहीं कर सकते। ये नहीं कि कोई साइड इफेक्ट होगा, बट ये कि कोई इफेक्ट भी नहीं होगा। फोकस होना चाहिए ना एक जगह पे, जैसे क्योंकि सारा मेडिटेशन और माइंड रिलैक्सिंग और ये योगा सारा माइंड का गेम है। बिल्कुल, तो एक जगह पे फोकस बेसिकली होगा तो योगा वो कनेक्टेड है आपके माइंड, बॉडी और सोल, आपकी रूह से कनेक्ट होके इस पे सारा वर्कआउट होता है। ज़बरदस्त, ये तो बहुत अच्छी बात है। और दूसरा बहुत एक बड़ा मसला ख़वातीन का होता है कि एक तो वेट ज़्यादा है उनका, दूसरा जिनकी शादी हो चुकी है तो फर्टिलिटी इश्यूज होते हैं उन पे। फिर वो डॉक्टर्स के पास जाती हैं, दवाइयाँ ऐसी उनको मिलती हैं जो वो दवाइयाँ भी वेट पुट ऑन करवा देती हैं। बिल्कुल ऐसा और फिर एट दी एंड उनको कहना पड़ता है कि अब आप या तो जिम जाएं क्योंकि आपका वेट बहुत ज़्यादा है, जब आप वेट कम करेंगी तो आप कंसीव कर सकेंगी। देखिए, डॉक्टर्स के पास तो बहुत ईजी फॉर्मूला है कि अगर कोई हैवी वेट जाते हैं तो कहते हैं वेट कम करें। वो तो देखती ही नहीं है। बिल्कुल, मेरी कज़न गई है एक डॉक्टर के पास और डॉक्टर ने उनको दरवाजे से बोला है कि पहले अपना जो है ना जितनी हो ना उसके आधा वेट करके आओ, 50% अपना वेट कम करो फिर आना, वरना मैं तुम्हें चेक ही नहीं करूंगी। नहीं, देखें, पहले जो डॉक्टर्स होते थे उनका ये होता था कि वो आपको देखकर बता देते थे। जैसे कि अल्हम्दुलिल्लाह मेरी नॉलेज भी इतनी है कि मैं देखकर बता देती हूँ कि आप में किस चीज़ की डेफिशिएंसी है। अक्सर ऐसा ज़रूरी नहीं है कि हर बंदे को देख के आपको पता चले, कभी टेस्ट की भी ज़रूरत पड़ती है। बट 50 to 60% होता है कि जब बंदा आता है वो वर्कआउट करता है। मेरा यही होता है कि 2 days डेमो है, आप डेमो दें, मैं ये देखूंगी कि आपकी बॉडी कितनी रिलायबल है, कितना वर्कआउट कर सकती है, उसके अकॉर्डिंग फिर उनका प्लान डिज़ाइन होता है। तो मैं ये कहती हूँ कि डॉक्टर्स क्यों नहीं जज करते, बस वही बात है ना कि उनको कमीशन मिल रहा होता है तो वो ठक 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 टेस्ट लिखें, बिजनेस हो गया है। देखिए, टेस्ट के बाद जब रिपोर्ट आ जाती है वो तो जो भी बंदा पढ़ा लिखा है वो रिपोर्ट देख के बता देगा कि आपको ये इश्यूज हैं। मेडिसिन आजकल फेसबुक गूगल करें आपको मेडिसिन पता चल जाती है, फिर डॉक्टर्स की क्या ज़रूरत है। बिल्कुल। किस चीज़ के डॉक्टर्स हैं, मतलब आपके पास जब कोई आ रहा है तो आप उसकी काउंसलिंग करें। अब पहले के दौर में तो ये नहीं था, जब इतने ज़्यादा ये मेडिकल रैप्स और ये नहीं थे तो हैवी लोग भी बहुत ज़्यादा, पहले के दौर में अगर आप देखें तो यही होता था कि सब लोग कंसीव कर रहे होते थे, ये इशू नहीं होता था। अच्छा, अब सेकंड इशू ये भी है कि बहुत वीक बंदा जाएगा तो उसको बोलेंगे आप बहुत कमज़ोर हैं। बिल्कुल ऐसा ही, मतलब उस सूरत भी सेट नहीं है। और अच्छा, तो आपने इस पे काम किया और आपके जो है माशाल्लाह रिजल्ट भी अच्छे रहे। काफ़ी ऐसी ख़वातीन जिन्होंने ज्वाइन किया फर्टिलिटी के हवाले से, उन्होंने कंसीव किया और उसके बहुत कम वक्त में और अच्छा असर पड़ा अल्हम्दुलिल्लाह। मेरे पास रिसेंट ही क्लाइंट हैं जिन्होंने 10 इयर्स बाद कंसीव किए, एक ने 2.3 इयर्स बाद कंसीव किए, और जो 10 इयर्स वाली हैं उन्होंने 3 मंथ्स की थेरेपी के बाद कंसीव की। उसका डाइट प्लान होता है या डाइट प्लान्स नहीं देखे, डाइट प्लान्स के मैं थोड़ा अगेंस्ट हूँ। ठीक है, उसकी वजह ये है कि मैं कहती हूँ आप डाइट तब करो जब आप उसको लाइफ टाइम लेके चल सको। आप 2 दिन डाइट करेंगे, वेट भी कम कर लेंगे, एक्सरसाइज भी कर लेंगे। बिल्कुल, इस बात पे कॉलर हमारे साथ शामिल हैं जी। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केर पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? ठीक ठाक, खैरियत में कोयटा से बात कर रही हूँ। जी, बात कर रही हूँ। तव्हां केर?
किथां पिया ॻाल्हायो? डॉक्टर साहब ये बात करनी कि 3 बच्चे में मेरे हो गए ना, अभी बच्चों के बाद बिल्कुल पूरी तरह से बॉडी में खराब हो गई, फिगर भी खराब हो गई। हाँ, इसका क्या मसला है, क्या मैं करूं कि मैं सही हो जाऊं? क्या एक बार दोबारा रिपीट करें सवाल अपना? जी इन्होंने पूछा है कि मेरे 3 बच्चे हो गए हैं, अच्छा। उसके बाद मेरी बॉडी बिल्कुल जो है वो लथार्जिक हो गई, तो इसके लिए मैं क्या करूं? जो हमने अभी प्रीवियस इम्यूनिटी बूस्टिंग का बताया है पोस्टर, वो करें। अच्छा, इम्यूनिटी बूस्टर करें आप। एक्सरसाइज इन्होंने बताई है, एक्सरसाइज ॾाढी सुठी आहे। आप प्रोग्राम अगर देख रही हैं, कॉल ड्रॉप हो गई है, लेकिन अगर प्रोग्राम आप लोग देख रहे हैं तो ये जो इम्यूनिटी बूस्टर का इन्होंने बताया, अगर आप वो करें तो आपकी बॉडी फिट रहेगी। और जाहिर है बच्चों के बाद ऐसा हो जाता है, जो अक्सर फिर शिकायत होती हैं हस्बैंड्स की, वाइफ की, कि शादी से पहले तो बड़ा ख्याल रखती थी, अब अपने आप को छोड़ दिया है। तो ये ना करें, तव्हां पंहिंजे पाण जो, पंहिंजे जेको आहे सो सिहत जो ख़्यालु रखो, त जेको आहे तव्हां सुठा लॻो। ऐं ज़ाहिर आहे इंसान जी कोशिशि हूंदी आहे त जीअं सुठो लॻे ऐं हैसियत बि उनजी सुठी थिए। हिकिड़ो गीत ॿुधूं था बदल राई साहब सां। बदल राई साहब कहिड़ो था कलाम असांखे ॿुधायो? कजरा सरते पूंजूं करे कन, कजरा सरते पूंजूं करे कन, चंदन गढ़ते चंद्र अलाड़े, नेठ त मिलंदासीं तो ईंदे, नेठ त मिलंदासीं, नेठ त मिलंदासीं तो ईंदे, नेठ त मिलंदासीं। कजला सरते पूंजूं करे कन, कजला सरते पूंजूं करे कन, चंदन गढ़ते चंद्र अलाड़े, नेठ त मिलंदासीं तूं ईंदे, नेठ त मिलंदासीं। समरस कहते बूंदूं बरसन, समरस कहते खारो बणिजे खंड अलाड़े, खारो बणिजे खंड अलाड़े, नेठ त मिलंदासीं ईंदे, नेठ त मिलंदासीं। कजला सरते पूंजूं करे कन, कजला सरते पूंजूं करे कन, चंदन गढ़ते चंद्र अलाड़े, नेठ त मिलंदासीं तूं ईंदे, नेठ त मिलंदासीं। चौमासे में गाज गजे आई, चौमासे में गाज गजे आई, मंशुर मोहे मंड अलाड़े, मंशुर मोहे मंड अलाड़े, नेठ त मिलंदासीं ईंदे, नेठ त मिलंदासीं। कजला सरते पूंजूं करे कन, कजला सरते पूंजूं करे कन,
चंदन कटते चंद्र अलाड़े नेठ त मिलंदासी नेठ त मिलंदासी चंग चपन में साज चढ़न जा चंग चपन में साज चढ़न जा चंग चपन में साज चढ़न जा फिर है पथारे चंद्र अलाड़े फिर है पथारे चंद्र अलाड़े नेठ त मिलंदासी तूं ईंदे नेठ त मिलंदासी कजरा सर ते कूंजो करे कन कजरा सर ते कूंजो करे कन चंदन कटते चंद्र अलाड़े नेठ त मिलंदासी तूं ईंदे नेठ त मिलंदासी नेठ त मिलंदासी तूं ईंदे नेठ त मिलंदासी ज़बरदस्त बहितरीन कलाम ऐं हींअर मां पंहिंजे डायरेक्टर खां पुछंदसि ब्रेक जो टाइम आहे साईअ जो वक़्तु आहे नाज़रीन साई वठूं था साई खां पोइ वरी जॉइन कजो ॾिसंदा रहो सलाम सिंध 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 वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन कचहरी हली रही आहे डॉक्टर साहब ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि पिया कनि ब्रेक खां अॻु में पर थोरो इशू अची वियो असांजो टेक्निकल सो मां चाहींदसि तव्हां वराए खां सवाल कयां त शुरूआत खां शुरू कयो त इंफॉर्मेशन जूं टर्म्स हूंदियूं आहिनि तव्हां चयो कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं असल में इंफॉर्मेशन आहे छा त मालूमात सही वक़्त ते सही माण्हू ताईं पहुचे इहा थी वई सही ॻाल्हि हाणे हिन में हिकिड़ो टर्म अचे थो डिसइंफॉर्मेशन उहा मालूमात आहे जेकी मैन्युपुलेट थी कई वञे जेकी कूड़ी सूड़ी ठाहे करे ईअं थो स्प्रेड कयो वञे सभिनि ताईं त इहा असुलु लॻे ठीकु मिसइंफॉर्मेशन उहा आहे त उहा थी सघे थो उहा सही इंफॉर्मेशन हुजे पर ग़लति टाइम ते कंहिं सही माण्हू वटि पहुचे या सही टाइम ते कंहिं ग़लति माण्हू वटि पहुचे सही त उहा मिसइंफॉर्मेशन थी न इंफॉर्मेशन सही उहा आहे सही आहे पर हा फोन जी में तव्हांजो भाउ जो एक्सीडेंट थी वियो भाउ मुंहिंजो कहिड़ो कंहिंजो भाउ मुंहिंजो भाउ या मां मूंखे इंटेंशन उहो कंहिं ॿियो नंबर कहिड़ो भाउ मुंहिंजो भाउ वेठो मूंसां गॾु इंफॉर्मेशन सही आहे पर उहा मिसइंफॉर्मेशन थी वई छो उहा मां इंटेंडेड यूज़र न आहे हुनखे रिसीव करण वारो ठीकु 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 ऐं हिकिड़ी मेल इंफॉर्मेशन जेको तव्हां ॾिसंदा हूंदो अॼुकल्ह ईमेल अचनि पियूं तव्हांखे या मैसेज त तव्हांखे इनाम मिली वियो उहे तव्हांखे फासाइनि था कंहिं न कंहिं फ्रॉड था थियनि स्कैमिंग था कनि या वरी हिकु ईमेल अची वई त फलाणी स्कीम जे थ्रू तव्हांजा हेतिरा पैसा निकिता आहिनि हाणे असांजा भाउ भेण जेके वीचारा ॻोठनि जायुनि में उहे हलिया वेंदा आहिनि उहे मेल इंफॉर्मेशन में छा उहे अट्रैक्ट थींदा आहिनि या वरी जेका असांजा न थींदा उनखे ईमेल कंदा भई हीउ तव्हां ओपन कयो तव्हां लाइ गिफ्ट आहे जीअं ओपन कयो त असांजो वायरस हूंदो असांजो फ़ोन असांजो कंप्यूटर कंप्रोमाइज़ थी वेंदो आहे त इहा मेल इंफॉर्मेशन चवंदा आहिनि जंहिंमें का बि मिलिशियस सॉफ्टवेयर या मिलिशियस इंटेंशन अटैच हुजे माना हिकिड़ो पूरो हिकिड़ो स्कैम जंहिंखे चऊं असां त इहे 3 क़िस्मनि जूं इंफॉर्मेशन हाणे ॾिसो त अलॻि अलॻि 3 क़िस्मनि जूं इंफॉर्मेशन्स आहिनि इन मां केतिरा नुक़सान थी सघनि था ऐं माण्हूअ खे अवेयरनेस हुजणु तमामु ज़रूरी आहे असां वटि अवेयरनेस वॾो मसइलो आहे जो असांजे क़ुर में आहे त इल्मुल यकीन ऐनुल यकीन हक़ुल यकीन इल्मुल यकीन तव्हांखे इल्मु थियो त का ॻाल्हि आहे पर तव्हांखे अॻियां पहुचाइणी न आहे जेसिताईं ॾिसो न ॾिसो बि न ॾिसो ऐनुल यकीन बि कयो हाणे उन वक़्तु मां इहा त कोन्हे हिन वक़्तु तव्हांखे अगरि हिकिड़ी स्क्रीन लॻी पई हुजे जिते लॻे बाहि ॿरे थी पई त ॿुधूं बि था माना तव्हां ॿुधी बि बाहि लॻी आहे तव्हां ॾिठो बि पर इहा बाहि कान्हे इहो स्क्रीन आहे त तव्हां वरी वेझो वञी हुनखे तपिश फील कयो त वाक़ई बाहि आहे त पोइ तव्हां भली ॿुधायो ॿियनि खे त तव्हां बाहि लॻी आहे न त तव्हां अञा इहा बि न ॿुधायो असां वटि इहो आहे त का हदीस अची वई हदीस न तव्हां वेरीफाई कई ऐं तव्हां सवाब जी नेत सां त ॿिया अमल कंदा तव्हां अमल पाण कोन था कयो ॿिया अमल कंदा फॉरवर्ड असां वटि इंफॉर्मेशन एॾी यानी तेज़ी सां डिसेमिनेट थी थिए पई जंहिंजी का हद कान्हे ऐं उहा इंफॉर्मेशन सही आहे ग़लति आहे कंहिं ख़बर ई कान्हे जी अच्छा काफ़ी ईअं बि हूंदा आहिनि त फलाणी अगरि क़ुर जी आयत आहे न
उहा तव्हां पढ़ी ॿारनि ते ॾींहं में 12 दफ़ा छुकारियो त नज़र न लॻंदी। हाणे अलाए उहा आहे न आहे, उनजो तव्हां तर्जुमो बि न कंदा त तर्जुमे में अहिड़ी का शइ नज़र अचे थी, बसि उहो माण्हू उन शइ खे इंफॉर्मेशन जेका उहा डेसिमिनेट था कनि पिया, उहा फॉरवर्ड थी थिए पई, उनजी अथेंटिसिटी का कान्हे। हाणे अथेंटिसिटी जा मिसाल हाणे सोशल मीडिया जी ॻाल्हि निकिती, ख़बरूं अचनि थियूं, तव्हां हमेशह सोर्स ॾिसो त केरु आहे उहो इंफॉर्मेशन। हाणे नॉर्मली ईंदो थिए मां हिकिड़ो प्रोफेसर आहियां, मां कंहिंखे मोकिलींदुसि त मूंखे बिलीव कंदा त यार हीउ माण्हू जेको मोकिले थो ऑथेंटिक माण्हू मोकिले थो। पर हाणे मां बि अगरि ईअं ई कमु कयां त सादगी वारा त हिकिड़ी इंफॉर्मेशन मूंखे मिली, मां अॻियां मोकिले छॾी, मां तमामु घटि फॉरवर्ड कंदो आहियां मैसेज, मतिलबु तमामु 0.000% उहा ऑथेंटिकेशन इंफॉर्मेशन आहे न आहे, पर उहो ईअं नथो थिए। ऐं असांखे ख़बर आहे तव्हां में हिकिड़ो ॿियो टैलेंट बि आहे। डॉक्टर साहब शाइर आहिनि, ॾाढी बहितरीन शाइरी बि कंदा आहिनि, अॻु में बि पंहिंजी शाइरीअ जो ज़िक्र कयो अथनि, ऐं हींअर असां चाहींदासीं त असांखे कुझु ॿुधायो। जी जी बिल्कुलु। असल में हीअ बादल साईं हीअ ॿुधिजो तव्हां हिनजी ठाही, हीअ आहे मुनाजात अलाह जे दरबार में। ठीकु। 16 सिंगार करे, 16 सिंगार करे, कीअं रिझायां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। हाणे 16 सिंगार कहिड़ा आहिनि? 5 निमाज़ूं पढ़ी रोई बाजायां मां, 5 निमाज़ूं पढ़ी रोई बाजायां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। दुरूद सलाम पढ़ी रोज़ वरजायां मां, कीअं परचायां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। रोज़ा तो ख़ातिर रखी आक़िबत संवारियां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। ज़कात हर साल कढी रिज़्क़ वधायां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। हज जी तौफ़ीक़ थींदी अंदरि उजारियां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। सब्र खां मदद वठी सिर तो दर निवायां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। शुक्र आ मालिक तुंहिंजो नेमतूं वंडायां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। ज़िक्र फ़िक्र में तुंहिंजी ज़िंदगी गुज़ारियां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। सुनत रसूल जे ते पाण हलायां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। कलमो तौहीद पढ़ी तारिक बाॾायां मां, कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां मां। वाह वाह वाह, ज़बरदस्त। तव्हां इन शाइरीअ ते कॉलर असां सां गॾु शामिल आहे, कॉल वठूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो, अस्सलाम वालेकुम। नवरत खान चांजो। हेलो जी जी, आवाज़ अचेव थी? दातू में ॻाल्हायां, नवरत चांजो। जी चांडियो साहब, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? प्रोग्राम ॾिसो पिया? ख़ुशि आहियां, ख़ैर आहे, सभु ख़ुशि आहियो, तव्हां सॼी टीम ख़ुशि आहे? ठीकु ठाक, बिल्कुलु। को सवाल करणु चाहींदव असां सां गॾु महिमान जेके मौजूदु आहिनि उन्हनि सां? डॉक्टर साहब खे पुछियो त असांजे भाई खे खॿी बांह में सूर थो थिए, जेको माना सुम्ही थो लॻे, वेहे थो, हले थो, कोई फ़र्क़ु पए थो, सुम्हे थो, तकलीफ़ घणी थी थिए। खाॿे बांह में सूर आहे तव्हांखे? ठीकु आहे। डॉक्टर साहब खां पुछंदा की न तव्हांखे असां योगा पंहिंजी जेका थेरेपिस्ट आहे उन खां पुछी ॿुधायूं हिनजो हाल? जी 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 ठीकु आहे, ॿुधाऊं। ॿिन्हिनि खां पुछी था वठूं। ऐं इहो सूर कॾहिं खां आहे भला तव्हांखे? रोज़ थींदो आहे या फ़िलहाल हींअर थियो अथव कुझु अरसे खां? महीनो थी वियो आहे। ठीकु आहे, ज़बरदस्त। कॉलर असां खां पुछनि था त उन्हनि खे खॿी बांह में सूर आहे, और मुंहिंजे ख्याल में जी त आम में उल्टे बाजू में उनको दर्द है 1 महीने से। तो वो कॉलर है, आपसे पूछना चाह रहे हैं सवाल। अब आप बताएं कि वो क्या कोई क्यूरीज है या उसको क्या कोई ऐसी एक्सरसाइज जो डेली बेसिस पे वो करें? बिल्कुल, कॉलर तो शायद जा चुके हैं, बट उनसे ये भी पूछना था कि किस वजह से स्टार्ट हुआ। अच्छा, कॉलर है हमारे पास मौजूद। उन्होंने कोई चीज लिफ्ट की उस वजह से हुआ? अच्छा, ठीक है। या कहीं आपका बाजू हिट हुआ है उस वजह से हुआ? जी, तव्हां ॿुधायो प्लीज। तव्हांखे अचानक थियो, न खाइण था थियो, पीअण अचानक ई थी वियो, इन लाइ जेको हींअर ई नओं ताज़ो सूर आहे, महीनो सवा थी वियो। अच्छा, वो तो अचानक हो गया है, बस अभी 1 महीना हुआ है और उसको ये दर्द है। देखिए, फिर बेसिक वजह ये भी हो सकती है कि उनके विटामिन डी की डेफिशिएंसी हो, या बॉडी में किसी भी चीज की डेफिशिएंसी की वजह से भी हो सकता है। टेस्ट करवा ले, विटामिन डी का टेस्ट करवा ले। मेन चीज जो होती है वो विटामिन डी की कमी की वजह से भी हो जाता है कि आपके डिफरेंट बोन्स में या आर्म्स में या मसल्स, बेसिकली ये उनको मसल पेन होगा। अगर विटामिन डी की डेफिशिएंसी है तो फिर ये उनको मसल पेन होगा। विटामिन डी भी इनटेक करें। उसके साथ ये कि जिस हैंड में पेन है, अगर पूरे में है फिर तो आप यहाँ से होल्ड करेंगे, प्रेस करेंगे और रोटेट 1 2 30 टाइम इसको रिपीट करेंगे क्लॉकवाइज एंड 30 टाइम
एंटी क्लॉकवाइज। ओके, अगर तो स्टिफनेस की वजह से पेन होगा तो वो एक्सरसाइज थेरेपी से रिजॉल्व हो जाएगा। और अगर किसी चीज़ की डेफिशिएंसी की वजह से लाइक विटामिन डी, उसके लिए फिर उनको ट्रीटमेंट चाहिए होगी। जी नाज़रीन, हाणे तव्हां भाउ मुंहिंजा ॿुधो हूंदो त तव्हां इहा एक्सरसाइज तव्हां करे था सघो। उन खां अलावा तव्हां टेस्ट करायो, अगरि विटामिन डी जी कमी आहे तव्हां में त पोइ उन जा ट्रीटमेंट तव्हांखे डॉक्टर ॾींदा। ऐं बाक़ी इहा एक्सरसाइज मैडम ॿुधायो, तव्हां एक्सरसाइज करे था ॾिसो, थी थो सघे तव्हांखे थोरो सुकून फ़र्क़ मिले इन सां बि। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं थैंक यू फॉर कॉलिंग। ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए, वॾी महिरबानी जी। सो ये जो हमारी विटामिन डी का आपने जिक्र किया ना, हेडेक भी तो हो जाता है क्या? वो भी विटामिन डी की वजह से? बिल्कुल, क्योंकि अक्सर आजकल कहते हैं जिसको थोड़ा बहुत सर में दर्द हो कहते हैं माइग्रेन है हमें, तो फिर वो कोई पेन किलर खाना शुरू कर देती हैं। उसके लिए ना टेस्ट होता है ना उसको वो देखा जाता है कि आपकी स्लीपिंग जो आपका टाइम देखिए, मैं आपको एक चीज़ बताऊं कि माइग्रेन की कोई प्रॉपर मेडिसिन नहीं है। हम उसमें क्या खा रहे होते हैं, पोनिस्टान खा ली, पोनिस्टान फोर्ट खा ली, पैनाडॉल ले ली। माइग्रेन बेसिकली आपको किसी ना किसी बीमारी की वजह से होता है। लाइक आपको विटामिन डी की डेफिशिएंसी है या बॉडी में कोई डेफिशिएंसी है, उसकी वजह से हमें उसकी ट्रीटमेंट करनी चाहिए, ना कि माइग्रेन की। क्योंकि माइग्रेन खुद कोई बीमारी इस तरह की नहीं है। आपको कोई बीमारी है, कोई डिजीज़ है, उसकी वजह से हुआ है। इवन के ये होता है कि लोगों को अक्सर सर्वाइकल का इशू होता है तो उनको माइग्रेन ज़रूर हो जाता है। उसकी वजह यही होती है कि उनको सर्वाइकल है, उसकी वजह से माइग्रेन हो रहा है। क्योंकि आपका नर्वस सिस्टम और जो वेन्स है वो तो सब एक ही जगह से कनेक्टेड हो रही है ना। और अक्सर लोगों को ये होता है कि शोल्डर्स, फ्रोजन शोल्डर है, उनको भी माइग्रेन होता है। बिल्कुल। और उसमें फिर क्या करते हैं, ज़्यादातर डॉक्टर्स को मैंने देखा है वो स्लीपिंग मेडिसिन देते हैं, खाएं और सो जाएं, उठेंगे तो दर्द वहीं से शुरू। ओके, और इसकी बहुत बेस्ट एक्सरसाइज है माइग्रेन की, तो कि आपको जब माइग्रेन स्टार्ट हो आप बिल्कुल स्ट्रेट पोस्चर में बैठें। उसके बाद राइट साइड 10 टाइम्स आपने नेक को डाउन करना है, ठीक है, 10 टाइम्स लेफ्ट साइड, ठीक है। उसके बाद 4 फिंगर से आप देखेंगे। अच्छा, मतलब जैसे अगर आप राइट साइड कर रहे हैं तो सिर्फ एक ही टाइम यूं, एक साइड यूं करके 10 बार, एक ही साइड पे बहुत स्लो। अच्छा, माइग्रेन की एक्सरसाइजेज और हेडेक की एक्सरसाइजेज, नेक की एक्सरसाइजेज बिल्कुल आपने 0 लेवल पे करनी है, जितना स्लो आप कर सकें। क्योंकि थोड़ा भी फास्ट करेंगे आपको फौरन चक्कर आएगा। चक्कर भी आ सकता है या उसकी वजह से फिर कुछ और नोजिया भी अक्सर लोगों को स्टार्ट हो जाता है, क्योंकि ये बहुत ज़्यादा क्रिटिकल इशू होता है। अच्छा, और दूसरा भी बता रही थी? हाँ, सेकंड ये कि आपने 4 फिंगर से आपके ये जो नेक बोन है इसमें एक प्रेशर पॉइंट है, सेंटर में आपने उसको थोड़ा सा प्रेस करना है। इसको आप बैक लेके जाएंगे और एल्बो क्लोज यहाँ लाके आपने 30 टाइम काउंट करके होल्ड करना है। फिर आपने बिल्कुल रिलैक्स पोजीशन में नेक को इतना स्ट्रेच करें कि आपकी चिन आपके चेस्ट से टच हो, ठीक है, यहाँ पे। ये भी आपने 30 रेप्स करने, 30 टाइम काउंट करके आपने छोड़ देना है। इस एक्सरसाइज को आपने बार बार रिपीट नहीं करना। अभी कर लिए, अब अगर आपको बहुत ज्यादा पेन फील है तो रात को सोने से पहले, रात को कर लें या फिर नेक्स्ट टाइम करने। जी, कॉलर शामिल क्यों था असां? हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। केर पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? शादकाबाद मां थी ॻाल्हायां, मां शबाना ॻाल्हाईंदी पई आहियां। जी शबाना, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? प्रोग्राम ॾिसो पिया, कीअं पियो लॻे? सही, सुठो थो लॻे तव्हांजो प्रोग्राम, असां इलाही ख़ूबसूरत लॻे थो। ॾिसंदा आहियूं असां घरवासी तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, इलाही ख़ूबसूरत थो लॻे। थैंक यू सो मच। कुर्ब तव्हांजा प्यारी भेण, कोई सवाल आहे पुछणु चाहींदा महिमाननि खां? जी, कहिड़ो सवाल पुछंदा? मुंहिंजे मुंहुं ते हिकु एलर्जी आहे, जीअं ॾधी हूंदी आहे न, हा, उहे एलर्जी आहे, हुन जो पुछणो आहे कीअं छा कयूं छा न। अच्छा, फेस ते थिया आहिनि, कुछ खाइण जी वजह सां एलर्जी त न थी आहे? ना, ठीक है। ये पूछ रही हैं कि फेस पे कुछ शायद एलर्जी हो गई है, दाने हो गए हैं, तो अब उसका कोई क्या एज छा है तव्हांजी? एज छा है? हेलो जी, तव्हांजी एज छा है, उम्र छा है तव्हांजी? 13 साल। 13 साल आ, 13? जी। अच्छा, तो एज एक्ने का मसला होगा? एजिंग एक्नी जो होती है, एजिंग एक्नी या एक्नी जो मसलो आहे तव्हां खां बेटा, ऐं का परेशानीअ जी ॻाल्हि न आहे। तव्हां पाणी वधीक पियो, पाणीअ जो इंटेक घणो कयो, ऐं ऑयली शयूं अवॉइड कयो। त ऑयली तव्हां तरियल शयूं न खाओ, पाणी घणो पियो, ऐं फ्रेश जेके आहिनि वेजिटेबल्स जीअं खीरो आहे, गजर आहिनि, मौसम जे हिसाब सां इन्हनि शयुनि जो इस्तेमालु कयो त इनशाला तव्हांजी स्किन बि सुठी थी पवंदी। ऐं प्रोग्राम ॾिसंदा रहो। थैंक यू फॉर कॉलिंग। थैंक यू जी।
ॾाढो बहितरीनु जेको आहे असांखे मोट मिलंदी आहे जेका आहे, मां सम्झंदी आहियां ॾाढो असांजे लाइ जेका आहे न या इम्यूनिटी बूस्टर जी हिकिड़ी एक्सरसाइज़ त ॿुधाई आहे, पर असांजे लाइ बूस्टर इहो हूंदो आहे जॾहिं असांखे सुठा कॉल्स मिलंदा आहिनि एप्रिशिएट करण। नाज़रीन, हींअर प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी चुको आहे ऐं ज़ाहिर आहे त पुॼाणी ते पुॻो आहे प्रोग्राम अचे ऐं बहितरीनु कचहरी कईसीं, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं हुयूं ऐं अञा बि काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि जेके मां चाहींदसि असां वरी ॿीहर हिननि खे जेको आहे सो ज़हमत ॾींदासीं त अचनि असांजे प्रोग्राम में, असां अञा वधीक अञा तफ़सीली प्रोग्राम करे वठूं। पर तेसि ताईं बहरहाल अॼु जे ॾींहं जे लाइ बि मां ॿिन्हिनि खे थैंक यू चवंदमि। थैंक यू सो मच आयशा, थैंक यू फॉर बीइंग विद अस एंड तव्हांजो बि थैंक यू। ऐं ॾाढो सुठियूं तव्हां ॻाल्हियूं कयूं ऐं जंहिं क़िस्म जी तव्हां इंफॉर्मेशन जे हवाले सां जेका डिस्क्रिमिनेशन कई आहे त मूंखे बि अॼु ख़बर पई आहे त कहिड़ा कम थियनि था ऐं सोसाइटीअ में। असां छो त हिन सोसाइटी में रहूं था नाज़रीन, इहो बि असांजी ज़िम्मेदारी आहे त असांखे नॉलेज हुजणु घुरिजे। असां पाण ई थोरो चऊं त हीअ नई शइ थिए थी त हिन जो छा मतिलबु आहे, हिन जो छा इफेक्ट आहे, हिन जो सोर्स किथां थी अचे, हिन जी जेको आहे मक़सदु छा आहे। इहे जेके अलॻि अलॻि शयूं आहिनि, सोशल मीडिया जो सही इस्तेमालु करणु घुरिजे। इवन असां वटि योगा थेरेपिस्ट हुई आहे त उन ॿुधायो त अक्सर अहिड़ियूं ग़लति टाइम ते ग़लति एक्सरसाइज़ कयो जंहिंजो तव्हांजी बॉडीअ खे नीड बि न आहे त उनजा कहिड़ा साइड इफेक्ट्स थी था सघनि। त इन्हनि शयुनि जी ॼाण हुजणु तमामु ज़रूरी आहे। अॼुकल्ह जे दौर में ज़ाहिर आहे कुझु बि मुश्किल न आहे त थोरी बेसिक नॉलेज हुजणु तमामु घणी ज़रूरी आहे। ऐं इन ई ॻाल्हि ते अॼु जो जेको आहे सो मां मोकिलाणी वठंदसि तव्हां खां ऐं प्रोग्राम बि वाइंड अप ते अचे पुॻो आहे। वेंदे वेंदे बादल राय साहिब जो सॉन्ग आहे, गीत आहे, उहो ॿुधंदा आहियूं। पर हीउ जेको ख़ूबसूरत असांजो इंफॉर्मेशन सां भरपूर प्रोग्राम हुयो सो तावन हुयो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान महीननि जी किस्तनि ते प्लॉट्स ॾियनि था ऐं 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में ऑफर कनि था। उन्हनि जा कॉन्टेक्ट नंबर स्क्रीन ते ईंदा हूंदा, तव्हां उन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था। ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स पुर एतमाद वारा डेवलपर्स आहिनि। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में जंहिं तावन कयो से ड्रेसिस जेके मूंखे फैशनिस्ट जे पारां ई वॉर्ड्रॉप आहे, इहो फैशनिस्ट जो आहे, बहितरीनु वॉर्ड्रॉप आहे जेके असांखे स्पॉन्सर कंदा आहिनि ऐं इन्हनि जी ॾाढी सुठी एलिगेंट ड्रेसिंग आहे। तव्हां इन्हनि जा जेको आहे स्क्रीन ते ईंदो हूंदो कॉन्टेक्ट बि तव्हां सर्च करे सघो था सोशल मीडिया ते बि। ऐं इन्हनि जा आउटलेट बि आहिनि। एट्रियम मॉल में सदर में कराची में इन्हनि जो आउटलेट आहे ग्राउंड फ्लोर ते, तव्हां उन्हनि ते वञी उन्हनि जो विज़िट करे सघो था ऐं बहितरीनु इन्हनि जा ड्रेसिस आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु इजाज़त बि वठंदासीं ऐं उमेदु कयूं था त तव्हांखे अॼु जो प्रोग्राम सुठो लॻंदो। ऐं अगरि सुठो लॻो त फीडबैक ज़रूरु ॾियो। तव्हांजो फीडबैक ज़रूरु असांखे हुनजो इंतज़ारु हूंदो आहे। असां मुंतज़िर हूंदा आहियूं। माना रखे थो असांजे लाइ, छो त हीअ जेके सभु काविशूं हूंदियूं आहिनि या हिकिड़ी सिर्फ़ु मुंहिंजे नज़र ते स्क्रीन ते मां ईंदी आहियां, पर इहो सिर्फ़ु मुंहिंजो कमु न आहे, हिकिड़ो टीम जो कमु आहे। असांजा जेके DOPs आहिनि, असांजा टेक्नीशियन्स जेके आहिनि, एडिटर्स आहे, डायरेक्टर साहब आहिनि असांजा, सो इन सभिनी जा इवन सॼे चैनल जी जेका हिन में कंट्रीब्यूशन हूंदी आहे तमामु वॾी हूंदी आहे। त तव्हां ताईं जॾहिं पहुचाईंदा आहियूं ऐं तव्हांजी फीडबैक असांखे पॉज़िटिव मिलंदी आहे त हर कंहिंजी दिलि वॾी थी वेंदी आहे, त माना सुठो कमु हले थो पियो। सो नाज़रीन, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, मूंखे दुआउनि में यादि रखो। सुभाणे न, अॼु जुमो आहे, हींअर असां हाणे सूमर ते तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई। गर्मी हसरत नाकाम से जल जाते हैं हम, चरागों की तरह शाम से जल जाते हैं। जब भी आता है मेरा नाम तेरे नाम के साथ, जाने क्यों लोग मेरे नाम से जल जाते हैं। दिल जो कहता है चलो कर देखो, दिल जो कहता है चलो कर देखो, किसी बेदर्द के होकर देखो, किसी बेदर्द के होकर देखो। दिल जो कहता है चलो कर देखो, दिल जो कहता है
चलो कर देखो। किसी बेदर्द के होकर देखो, दिल जो कहता है चलो कर देखो। लज़्ज़ते गम भी अजब है नशा, लज़्ज़ते गम भी अजब है नशा, लज़्ज़ते गम भी अजब है नशा। दोस्त की याद में रोकर देखो, दोस्त की याद में रोकर देखो, दिल जो कहता है चलो कर देखो। किसी बेदर्द के होकर देखो, दिल जो कहता है चलो कर देखो। कितनी तस्कीन है एहसास की मौत, कितनी तस्कीन है एहसास की मौत, कितनी तस्कीन है एहसास की मौत। साया-ए जुल्फ में सोकर देखो, साया-ए जुल्फ में सोकर देखो, दिल जो कहता है चलो कर देखो। किसी बेदर्द के होकर देखो, दिल जो कहता है चलो कर देखो। जो दिए ले के निकलते हैं फरार, जो दिए ले के निकलते हैं फरार, जो दिए ले के निकलते हैं फरार, वो भी खा जाते हैं ठोकर देखो, वो भी खा जाते हैं ठोकर देखो। दिल जो कहता है चलो कर देखो। किसी बेदर्द के होकर देखो, दिल जो कहता है चलो कर देखो। दिल जो कहता है चलो कर देखो। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।